दोस्तों जीअं सिंध जीअं लतीफ़ साईं जी धरती जी आलम इंसानियत असां हिकु दफ़ो वरी तव्हांजे मुखातिब थिया आहियूं हिकु नए सेशन में। असां हिकिड़ो तनक़ीदी जेके नज़रियनि या तनक़ीदी अप्रोच या लाड़नि ऐं रुझाननि जे हवाले सां हिकिड़ो सीरीज़ शुरू कयोसीं। उन सीरीज़ जे तसलसल में तव्हां कुझु प्रोग्राम ॾिसी चुका आहियो ऐं कुझु प्रोग्राम बाद में ॾिसंदो। अॼु असां उन सीरीज़ जे तसलसल जे हवाले सां पहुती आया आहियूं ऐं तव्हां सां हिकु नए अप्रोच जे हवाले सां तव्हां डिस्क्रिप्शन में ॿुधी हूंदी। लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे, अखि उल्टी धार वहू उल्टो आम थी। सो डेरिडा चए थो त जेकॾहिं तव्हां इफ यू आर नॉट लुकिंग इन अनटुवर्ड डिफरेंटली आर अपोजिट टू दैट थिंग एंड इफ यू आर नॉट अनफोल्डिंग थिंग्स त तव्हां कुझु सम्झी कोन सघंदो। अखि उल्टी धार वहू उल्टो आमसी जे लह वारो लोक वहे त ऊचो वह उभार मंझां नूच निहार पर पुठेरो पिनीअ ॾे। असां उन साख्तियात पुॼाइणा पोस्ट स्ट्रक्चरलिज्म या पस साख्तियात या डीकंस्ट्रक्शन या रद तश्कील जे हवाले सां या भनगढ़ जे हवाले थियरी जे हवाले सां तव्हां सां गॾु थिया आहियूं। असांजो अॼु जो मौजूद स्पीकर तव्हां सभिनी जो ॼातल सुञातल आहे। ॾाढो सुठो नालो, नौजवाननि में असांजो ॾाढो सुठो पढ़ंदड़ लिखंदड़ मोहतरम अज़हर नूनारी साहब पाण कॉलेज साइड में प्रोफेसर आहिनि, पढ़ाइनि पिया सखर में। पर असांजी वॾी कंट्रीब्यूशन ॿ वॾियूं शयूं आहिनि, तमामु वॾियूं शयूं आहिनि जेके पंहिंजे पाण में हिकिड़ी तारीख़ ठाहिनि थियूं। हिकु आहे त अज़हर नूनारी साहब क्रिटिकल लाड़नि ते रुझाननि ते या थीरीज़ ते उन हिकिड़ी लेक्चर सीरीज़ शुरू कई जंहिंमें उन पंहिंजा हमख़्याल गॾु करे सखर ऐं आसपास जे माण्हुनि खे उन गॾायो ऐं उन्हनि सां गॾाए करे उन हिकिड़ो जेको सीरीज़ हिकिड़ो सीक्वेंस शुरू कयो। उन सीक्वेंस सीरीज़ तहत केतिरा ई माण्हू आया उन हमख़्याल ऐं कुझु माण्हू ॿुधो, कुझु माण्हू लाइव ॿुधो, कुझु कीअं। त डेफिनेटली हिकिड़ो नओं ट्रेंड, हिकु नई ट्रेडिशन, हिकु नई रिवायत पई सिखण ऐं सम्झण जे हवाले सां। उन रिवायत जे हवाले सां असीं अज़हर नूनारी खे सुञाणूं था सिंध में ऐं उन रिवायत जो हिकिड़ो पायोनियर या बानी थी करे साम्हूं आयो। उन खां अलावा अज़हर नूनारी साहब सुठा नाविल निगार, पंहिंजो हिकिड़ो अंग्रेज़ी में नाविल शाया थियल आहे। उन सां गॾोगॾु कहाणियूं ऐं तनक़ीदी मज़मून लिखंदड़ बि आहे। अज़हर नूनारी साहब तव्हांखे असां वेलकम चऊं था इन सेशन में। साख्तियात पुॼाइणा वरी इन सेशन में ऐं रद तश्कील वारे सेशन में डेफिनेटली असां तव्हांखे ॿुधंदासीं। साईं काफ़ी महिरबानी। दोस्त इंतज़ार में हूंदा जेके तव्हांखे ॿुधंदा ऐं पंहिंजा सुवाल पुछंदा। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहे गौर सां ॿुधनि ऐं पंहिंजो सुवाल बि तयारु कनि, पुछनि ऐं पॉज़िटिव वे में सिखण ऐं सिखाइण वारो सिलसिलो असां जारी रखंदासीं। अज़हर नूनारी साहब वधीक तारीफ़ तव्हां पंहिंजो पाण कराए सघो था ॿिनि लफ़्ज़नि में जेकॾहिं तव्हां ज़रूरत महसूसु कयो, न त पोइ असां टॉपिक ॾे अचूं। साईं वॾी महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में तव्हां त कुझु वधीक ई तारीफ़ करायो। मां त नाचीज़ शइ आहियां, अञा इल्म जो सिखंदड़ आहियां। बसि बहितर आहे त शुरू कयां। असांजो साईं वॾी महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में तव्हां त कुझु वधीक ई तारीफ़ करायो। मां त नाचीज़ शइ आहियां। असां अचूं था उन टॉपिक ते। टॉपिक आहे असांजो साख्तियात पुॼाइणा स्ट्रक्चरलिज़म जे हवाले सां। असां गुज़िरियल हफ़्ते हिकिड़ो सेशन ॿुधी चुका आहियूं। हाणे असांजो आहे साख्तियात पुॼाइणा यानी पोस्ट स्ट्रक्चरलिज़म ऐं उनजो हिकिड़ो एप्लीकेशन वारो पासो आहे, उनखे असां डीकंस्ट्रक्शन चवंदा आहियूं। असां इनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। अज़हर साहब तव्हां पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जे हवाले सां बुनियादी तौर ते जेके शयूं हुन सां रिलेवेंट आहिनि तव्हां उनजो थोरो असांखे जेको आहे प्रीफेस नो हाउ ॾियो, असां पोइ ॻाल्हि खे अॻिते वधायूं। जी अज़हर साहब, हाणे माइक तव्हांजे हवाले आहे, तव्हां खुली करे ॻाल्हायो। वॾी महिरबानी साईं डॉक्टर मुबारक लाशारी साहब जो तव्हां अहिड़ी काराइती सीरीज़ शुरू कई ऐं सिंध जे टैलेंट खे साम्हूं आंदो ऐं उनखे पंहिंजा ख़्याल पेश करण जो मौक़ो ॾिनो। हाणे जेसि ताईं पसे साख्तियात जी ॻाल्हि आहे या बाबाद साख्तियात जी ॻाल्हि आहे त मुंहिंजे ख़्याल में सभिनी खां पहिरियां त असांखे आइडिया ऑफ स्ट्रक्चर सम्झणु घुरिजे। छो त ओरिजिनरी पसे साख्तियात पहिरियां आहे फिलॉसफिकली। छो त जेको असां अॻिते हुनखे डिस्कस कंदासीं, जेको डेरिडा जो आइडिया ऑफ फ्री प्ले आहे, हाणे उहो फ्री प्ले पहिरियां आहे, उनखां पोइ स्ट्रक्चर जी इन्फोर्समेंट अचे थी। पर हाणे छो त हिस्टोरिकली स्ट्रक्चरलिज़म पहिरियां थो अचे, तारीख़ी तौर फिलॉसफिकली त उहो पसे साख्तियात पहिरियां आहे। पर हाणे पहिरियां अचे थो त मुंहिंजे ख़्याल में ब्रीफली असांखे आइडिया ऑफ स्ट्रक्चर सम्झणु घुरिजे। घणो कुझु मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो जेका तव्हांजी जेका लास्ट प्रोग्राम हुयो उन में काफ़ी कुझु डिस्कस थी चुको हुयो। छो त जेको बुनियादी पहिरीचल जेको नुक़्तो आहे उहो साख्तियात जो पढ़ी नंढी सासर आहे। मुंहिंजे ख़्याल में सासर खे त असां एतिरो रिपीट करे छॾियो आहे जो हाणे वधीक हुनखे
रिपीट करण जी ज़रूरत न आहे। उनजो जेको सिग्निफायर सिग्निफाइड जो आहिनि ऐं उन खां पोइ आर्बिट्रेरीस जो ख़्यालु आहे, सिंटैगमेटिक प्रेडिकेट रिलेशनशिप्स आहिनि या सिंक्रोनिक ऐं डायक्रोनिक स्टडीज़ आहिनि। हाणे इहे तमामु सारा रिपीट थिया आहिनि ऐं एतिरी सम्झ असांजे शागिर्दनि खे या असांजे दोस्तनि खे अची चुकी आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में त थोरो अॻिते हुजणु घुरिजे, छो त इहा रिपीटेशन थी वेंदी। हाणे पहिरियां जेको चंद आइडियाज़ आहिनि स्ट्रक्चर जे बारे में, ऐं उन खां पोइ असां वधंदासीं जॾहिं पसे साख्यात में असां दाख़िल था थियूं त वी आर क्वेश्चनिंग द स्ट्रक्चर। हाणे पसे साख्यात वारा उन स्ट्रक्चर ते सवाल कनि था। सभिनी खां पहिरियों सम्झो त स्ट्रक्चर आहे छा। हाणे पहिरियों जेको स्ट्रक्चर जो आइडिया आहे, इट इज़ द आइडिया ऑफ सिस्टम, हिकु निज़ाम जो ख़्यालु आहे। पहिरियों आइडिया आहे हिकु सिस्टम जो ख़्यालु आहे। उन मेरे खां ख्याल पोइ अज़हर साहब आइडिया जो ऑफ इंटरनेट कनेक्ट टोटलिटी आहे। जी आइडिया ऑफ टोटलिटी जो ख़्यालु आहे। हाणे स्ट्रक्चरिज़म छा थो चए? हाणे स्ट्रक्चरिज़म चए थो त कंहिं बि माना, कंहिं बि हक़ीक़त, कंहिं बि सच या कंहिं बि ॿी फिनामिना खे सम्झण लाइ असांखे उनजी साख़्त खे सम्झणो पवंदो, असांखे उनजी स्ट्रक्चर खे सम्झणु पवंदो। हाणे स्ट्रक्चर जो बुनियादी बिलीफ छा आहे? बुनियादी बिलीफ इहो आहे त को बि अंसर, ऐं लिंग्विस्टिकली त उहो लफ़्ज़ हूंदो, को बि लफ़्ज़, को बि अंसर तनहा वजूद नथो रखे। उनजी अहमियत, उनजी शनाख्त निज़ाम में मौजूद ॿियनि अंसरनि जे करे आहे। उहो अंसर इन लाइ आहे जो ॿिया अंसर आहिनि। अञा हिनखे मां आसान कंदुसि त सासर छा चयो इन लैंग्वेज। अज़हर साहब, सर डॉक्टर शेर आवाज़ अचे थो? साहब जी जी तव्हांजो अचे पियो। डॉक्टर शेर साहब रिक्वेस्ट करे पियो तव्हां स्ट्रक्चर खे वरी रिपीट कयो, जो आवाज़ जी कटिजे पियो ऐं माण्हू वरी नए सिरे सां कुझु शयूं सम्झणु चाहिनि था। बेसिकली तव्हां थोरो स्ट्रक्चर खे थोरो रिपीट कयो त चलो वरी असां ॿुधी सघूं। ठीकु आहे सर, मां रिपीट थो कयां। सभिनी खां पहिरियों मूं चयो त आइडिया ऑफ जेको स्ट्रक्चर आहे, दिस इज़ द आइडिया ऑफ अ सिस्टम, हिकु निज़ाम तरफ़ उहो इशारो करे थो। ॿियो आइडिया ऑफ स्ट्रक्चर इज़ द आइडिया ऑफ टोटलिटी, हिकु अहिड़ो निज़ाम जेको पंहिंजो पाण में मुकमल आहे। न असां सवाल कंदासीं अॻिते हली, असां इन्हनि सभिनी आइडिया ऑफ टोटलिटी ते बि असां सवाल कंदासीं, आइडिया ऑफ सिस्टम ते बि असां सवाल कंदासीं, टोटलिटी आहे। अच्छा, टियों आहे आइडिया ऑफ स्टेबिलिटी, जंहिं ते तमामु घणो बिग क्वेश्चन हूंदो पोस्ट स्ट्रक्चरलिज्म जी तरफ़ां। आइडिया ऑफ जेको आहे स्टेबिलिटी, हिकु अहिड़ो निज़ाम जेको मुकमल निज़ाम आहे ऐं स्टेबल निज़ाम आहे, हिकु जहिड़ो रहंदड़ आहे निज़ाम आहे। अचूं त हाणे त साख्तियात जो यकीन छा आहे, छा ते बिलीव थी करे? साख्तियात चए थी त कंहिं बि अंसर, पंजाब में उहो लफ़्ज़ थी वेंदो, जी तन का बि अहमियत न आहे। उनजी अहमियत उन निज़ाम में मौजूद ॿियनि अंसरनि जे करे आहे, ऐं अहमियत रिलेशनशिप में आहे, जेको को बि अंसर या लफ़्ज़ कंहिं ॿिए लफ़्ज़ या अंसर सां अंदरूनी या बाहिमी रिलेशनशिप या वास्तो रखे थो। हाणे थोरो अॻिते वधंदासीं त सासर छा चयो? इन लैंग्वेज देयर आर ओनली डिफरेंसेस विदाउट पॉजिटिव टर्म्स। हाणे इहो अहम आहे। इन लैंग्वेज देयर आर ओनली डिफरेंसेस विदाउट पॉजिटिव टर्म्स। लफ़्ज़ डिफरेंस आप वक़्तु डिफरेंस कंदासीं, डरीडा में हली उहो डिफरेंस थी वेंदो, पर उहो बाजो बहस आहे। हाणे लफ़्ज़ चाहे लफ़्ज़ जी शनाख्त चाहे डिफरेंस जे करे आहे। हाणे पुरानी तौर थियोलॉजी में शइ मौजूदु है। डरीडा चए थो इहा शइ थियोलॉजी में मौजूदु हुई, किथे नेगेटिव थियोलॉजी में मौजूदु हुई। कंहिं शइ जी शनाख्त इन ज़रिए जेका शइ उहा न आहे, न हुजणु। सिंपल मिसाल ॾिना वेंदा आहिनि। ए बी सी डी जो हिकिड़ो अल्फाबेट जो मिसाल ॾिनो वेंदो आहे। ए इन लाइ ए आहे त ए में अंदरूनी तौर का अहिड़ी सेंस न आहे जंहिंजे करे उहा ए आहे। ए इज़ ए बिकॉज़ इट इज़ नॉट बी। नॉट बी जेको आहे न, इहो अहम आहे।
डिफरेंस अज़हर साहब ॿिए खां फ़र्क़ु रखे थी ऐं इहा जेको ॿिए खां फ़र्क़ु वारो रिलेशन आहे रिलेशनशिप उहो उन्हनि खे शनाख्त बि ॾिए थो उहो उन्हनि खे आइडेंटिटी बि ॾिए थो। हाणे इहे आहिनि बुनियादी नुक़्ता स्ट्रक्चरलिज़म जा। हाणे अॻिते हली जॾहिं असां अचूं था पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जी तरफ़ त सभिनी खां पहिरियां पोस्ट स्ट्रक्चरलिज़म हिकिड़ी रिक्वेस्ट आहे सर द आइडिया ऑफ स्ट्रक्चर सवाल साक्तियात या आइडिया ऑफ स्ट्रक्चर ते सवाल थो आहे डरीडा जो मशहूर आहे स्ट्रक्चर साइन एंड प्ले इतफाक़ सां मां अॼु बि रिपीट पियो कयां उहो पढ़ां पियो स्ट्रक्चर साइन एंड प्ले ह्यूमन साइंसिस जेको हुन पेपर पढ़ियो हो जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटी में उन ॾींहुं जॾहिं लेवी स्ट्रास हिन लाइ चवंदा आहिनि त लेवी इट वाज़ द कोरोनेशन ऑफ लेवी स्ट्रास उन ॾींहुं लेवी स्ट्रास जी ताजपोशी थियण वारी हुई जॾहिं डरीडा इहो पेपर पढ़ो त पोइ चवंदा त डरीडा लेवी स्ट्रास वाज़ डिथ्रोन्ड उनजे बादशाह थियण खां अॻु में ई हुनखे तख़्त तां हटायो वियो हुयो ऐं नओं बादशाह अची पैदा थियो जंहिंजो नालो डरीडा आहे। हाणे सभिनी खां पहिरियों आहे क्वेश्चनिंग द स्ट्रक्चर ऐं पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जे सभा बुनियादी नुक़्तनि में वञूं था। क्वेश्चनिंग द स्ट्रक्चर अच्छा अॻिते वधूं था क्वेश्चनिंग द स्ट्रक्चरलिटी ऑफ स्ट्रक्चर। हाणे छा आहे जेको साक्ष्यातनि ग़लती कहिड़ी कई जो स्ट्रक्चर खे हुननि एसेंशियल नेचुरल सम्झी छॾियो डॉग इट वाज़ स्ट्रक्चर मतलब स्ट्रक्चर हिकिड़ी रिक्वेस्ट आहे तव्हांजो इंटरनेट जेकॾहिं तव्हां वाईफाई ते आहियो त मोडेम जे क्लोज़ वञो छो जो आवाज़ कटिजे पियो ऐं दोस्त जेके आहिनि उहे टुटल आवाज़ में सम्झी कोन पिया सघनि तव्हां माना जेका ग़लति ॻाल्हि करणु चाहियो पिया तव्हां वटि नेट थोरो इंटरनेट सिस्टम वीक आहे या तव्हां जेकॾहिं वाईफाई ते आहियो तव्हां थोरो परे आहियो हुन खां मोडेम जे क्लोज़ वञी वेंदो त मुंहिंजे ख़्याल में आवाज़ अञा क्लियर थी वेंदो। सर हिकिड़ो मिंट मां पंहिंजी इंटरनेट वरी कनेक्शन चेक कयां मां हिकिड़े मिंट में वापसि थियां थो जी जी हिकिड़े मिंट में वापसि थियां असदुल्ला लाशरी साहब वी नो कि प्रॉब्लम आहे मां रिक्वेस्ट कई अज़हर साहब खे उहो उनखे सेट करे थो ॾिसे पियो ऐं उमेद आहे थोरो क्लियर थी वेंदो। मूंखे लॻे पियो त साईं सखर जे किथे आसपासि रोड़ी वारे पासे पंहिंजे घर वेठो आहे हुते इंटरनेट या सिग्नल्स कुझु वीक हूंदा या का स्टैंडर्ड का इंटरनेट कनेक्शन न हूंदी उनजे करे थोरो प्रॉब्लम पेश अचे थो पियो। अज़हर साहब वरी अचे पियो। जी सर सर हाणे मूंखे पहिरियों क्लियर कयो त इहो आवाज़ बिल्कुलु सही थो अचे। जी हाणे सही आहे। ओके सर काइंडली ॿुधाइजो त किथे मुंहिंजो आवाज़ सुठो हुयो त पोइ तव्हां खां मां वरी शुरू कयां शायदि कुझु पॉइंट्स मिस थी वियूं हुजनि। स्ट्रक्चर एंड स्ट्रक्चरलिटी खे तव्हां जॾहिं डिफाइन कयो त जेको साइन आहे ए इन जे करे या त बी न आहे उन सां गॾोगॾु जेको तव्हां ॿुधायो त उनजे करे सुञाणो वञे थो उहो सिस्टम जो हिसो आहे। वॾे सिस्टम खे सम्झण जे लाइ असांखे नंढे सिस्टम खे सम्झणो पए थो उन सिस्टम खे सम्झण खां पोइ असां उन एलिमेंट खे सम्झूं था। जी सर ठीकु आहे। हाणे असां ॻाल्हि पिया कयूं डिफरेंस जी त कंहिं बि साख़्त में कंहिं बि अंसर जी अहमियत या उन्हनि जो एसेंस त शायदि वाक़ में टुटी थो पए एसेंशलिज़म त टोड़े थो अची पोस्ट स्ट्रक्चरलिज़म एसेंस डिफरेंस जे करे आहे जंहिंखे असां अॻिते चयोसीं त नेगेटिव थियोलॉजी वारो अंसर अची पोस्ट स्ट्रक्चरलिज़म अॻिते खणी आयो पर शायदि इहो इंटेंशनल न हुजे इहो त हिकिड़ी मैचिंग आहे तारीख़ी तौर फिलॉसफिकल तौर हिकिड़ी मैचिंग आहे। बहरहाल उनजी अहमियत इन जे करे आहे जो उहो कंहिं ॿिए अंसर खां डिफरेंट आहे मुख़्तलिफ़ आहे। हाणे सभिनी खां पर इहो नुक़्तो असांखे यादि रखणो आहे छो त इहो नुक़्तो असांखे अॻिते हली वरी असां हिनखे रिपीट कंदासीं त डिफरेंस इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इन स्ट्रक्चरलिज़म। ताक़तियात में डिफरेंस जेको जो डिफरेंस जेको रिलेशनशिप आहे इहो तमामु अहम आहे।
पर जीअं त असांजो अॼु जो मौज़ू पसे साख्यात आहे ऐं रद तश्कील आहे, डीकंस्ट्रक्शन आहे, त असां हुन तरफ़ हलूं था। हाणे सभिनी खां पहिरियां डीकंस्ट्रक्शन या पसे साख, चलो पहिरियों पसे साख्यात या चवंदा छा थी करे, इट क्वेश्चन्स द वेरी आइडिया ऑफ स्ट्रक्चर। सवाल थी करे ऐं शायदि मूंखे इंट्रेस्टिंग जुमिलो थो यादि अचे, जॾहिं डेरिडा इहो पेपर पूरो करे छॾियो त पोइ मूंखे यार जीन हिपोलिटा या कंहिं हुन खां सवाल कयो त देन व्हाट इज स्ट्रक्चर। डेरिडा चयो दिस इज व्हाट आई एम आस्किंग यू व्हाट इज स्ट्रक्चर। इहो त मां तव्हां खां थो पुछां थी, इहो आहे छा जेको तव्हां ॿुधायो था। त दे क्वेश्चन पोस्ट स्ट्रक्चरिज्म अची सवाल कयो छा ते, स्ट्रक्चरलिटी ऑफ स्ट्रक्चर। भाई अच्छा ॿियो छा आहे त हाणे साख्यात जेका आहे, स्ट्रक्चर जेको आहे उहो सिंक्रोनिक आहे। हाणे सिंक्रोनिक असां छा खे चवंदा आहियूं, इट इज इन प्रेज़ेंट टाइम इन अ गिवन स्टेट, मौजूदा हालत में, मौजूदा वक़्त में। अच्छा हुन मां डायक्रोनी हटी थी वञे, हिस्ट्री हटी थी वञे। हाणे जॾहिं पोस्ट स्ट्रक्चरलिज्म अचे थो, सभिनी खां पहिरियों सवाल थो करे स्ट्रक्चरेशन ऑफ द स्ट्रक्चर। भाई तव्हां त ॿुधायो दिस इज अ स्ट्रक्चर सिंक्रोनिकली इहो साख सां आहे, हाणे त सम्झायो असांखे ठही कीअं, इहा जुड़ी कीअं। अच्छा हाणे डेरिडा छा चयो, सभिनी खां पहिरियों हुन ॻाल्हि कई इवेंट। जॾहिं तव्हां शुरूआत कयो न त ॿ शयूं ॾाढियूं अहम आहिनि। डेरिडा शुरूआत थो करे परहैप्स लफ़्ज़ सां, स्ट्रक्चर साइन एंड प्ले जेको मज़मून आहे उहो शुरू थो करे परहैप्स लफ़्ज़ सां, ऐं उन खां पोइ चए थो हिकिड़े इवेंट जी ॻाल्हि थो करे। ॿ ॻाल्हियूं अहम आहिनि, शायदि परहैप्स। हाणे असां पहिरियों जेको सम्झी आयासीं त आइडिया ऑफ स्ट्रक्चर इज द आइडिया ऑफ स्टेबिलिटी। स्ट्रक्चर जो फाक्ट जेको आइडिया आहे उहो स्टेबिलिटी जो आइडिया आहे। पर डेरिडा शुरू ई करे थो परहैप्स खां, शायदि, आई एम नॉट श्योर, मूंखे यकीन न आहे, शुरू थो करे डाउट सां, हिकु शक खां शुरू थो करे। वधूं था अॻिते, हुन खां पोइ छा थो चए, हिकिड़ो इवेंट जी ॻाल्हि थो करे। You अदा अज़हर भाई वरी आवाज़ जो ॾाढो मसइलो थी वियो आहे, तव्हांजी वीडियो बि रुकिजी वई आहे, आवाज़ बि रुकिजे थो पियो। आवाज़ कटिजण जे करे ॻाल्हि सम्झ में कोन पई अचे। phenomena is structure अज़हर भाई आवाज़ सही कोन पियो अचे। डॉक्टर शेर साहब असां माज़रत को आहियूं, उस्मान फहीम वॉइस इज़ नॉट क्लियर। फरहान खान चए थो केतिरा ई ॿुधंदड़ असांजा दोस्त इहो महसूसु कनि पिया त आवाज़ जो मसइलो आहे, इंटरनेट स्लो हुजण जे करे अज़हर साहब थोरो प्रॉब्लम फेस करे पियो ऐं असांखे आवाज़ क्लियर ॿुधण में कोन पियो अचे। अज़हर साहब वरी कनेक्ट थिए पियो ऐं होसिताईं पहुचण खां पहिरें मां शुक्रियो अदा कंदुसि सभिनी दोस्तनि जो। अज़हर साहब तव्हां वरी वापसि अची विया आहियो, वेलकम बैक। पर आवाज़ जो हिन मसइलो ते आहे। हाणे ॿुधायो सर, आवाज़ आवाज़ अचे थो? आवाज़ अचे पियो पर पोइ तसलसल हुन जो टुटी थो वञे न। तव्हां जिते छॾियो त डेरिडा खे, त डेरिडा जे महिल पुछियो, उन खां पोइ जो आवाज़ क्लियर कोन पियो। सभु दोस्त साॻी ॻाल्हि कनि पिया। अच्छा, हाणे फ़िलहाल आवाज़ सर इंटरनेट बि मोड सही थी हले, पर ख़बर न अलाए छो थो आवाज़ मसइलो करे। मतिलबु हाणे ॿुधाइजो त आवाज़ सही आहे? हाणे त सही आहे। तव्हां कंहिं वाईफाई ते आहियो या मोबाइल डेटा ते आहियो? सर वाईफाई ते आहियां मां, हालांकि नेट त सही हलंदी आहे, पर ख़बर न आहे अॼु अलाए छो मसइलो थी करे। चलो 2 मिनट चेक कयूं था, पोइ अॻिते वधूं था। हिकिड़ो कमु कयो, तव्हां हुन पासवर्ड चेंज कयो, जेकॾहिं ॿिया डिवाइसिस कनेक्टेड आहिनि त उन्हनि खे ऑफ करे छॾियो। न मां ऑफ कराया आहिनि सभु। जी को बि हिन ते कनेक्शन आहे, सिर्फ़ु मुंहिंजो ई कनेक्शन हले थो हिन वक़्तु। ठीकु आहे, उनखे रीस्टार्ट करे ॾिस डिवाइस खे।
न उहो मां रीस्टार्ट करण वियो हुउसि, न रीस्टार्ट करे आयो हुउसि जंहिं महिल तव्हां खां मां इजाज़त वरिती सर। हाणे ॿुधायो त सही थो हले? हाणे त ठीकु आहे, पर अॻिते हला करे असद हा साहब जी सजेशन आहे हिन सेशन खे रीशेड्यूल कयो जंहिं ॾींहुं इंटरनेट स्ट्रांग हुजे। असद साहब चलो ॾाढो ट्राई कयूं था, असां अवेलेबल आहियूं हमेशह, वरी ॿियो सेशन रखंदासीं, ट्राई कयूं था अॼु बि। न वरी तव्हां स्टार्ट कयो, ख़ुदा चङा ई कंदो। जी जी, हाणे ॿुधायो त कहिड़ी पॉइंट खां हलणो आहे? 2-4 मिंट पहिरियों जिते हुयो त डेरिडा जेको चए पियो त भई तव्हां मूंखे ॿुधायो, अकबर साहब चए थो आवाज़ ठीकु आहे, मूंखे ॿुधायो त स्ट्रक्चर आहे छा। हुननि चयो त मतिलबु स्ट्रक्चर छा आहे, डेरिडा चयो त तव्हां हा मूंखे ॿुधायो त स्ट्रक्चर आहे छा, छो त मूंखां पुछणु खपे। हा मकालो पूरो कयईं, उन खां पोइ तव्हां ॻाल्हि कयो। हा त डेरिडा खां सवाल कयो वियो त इहो आख़िर साख्त छा आहे, त डेरिडा चयो त मां तव्हां खां थो पुछां त साख्त छा आहे, जेका तव्हां 20-30-40 सालनि खां पोइ असांखे ॿुधायो था साख्त, इहो त मां थो तव्हां खां पुछां त साख्त आहे छा आख़िर। ठीकु आहे, त अचूं था हाणे पसे साख्तियात छा थी चवे, इट क्वेश्चन्स द स्ट्रक्चरलिटी ऑफ द स्ट्रक्चर। सभिनी खां पहिरियों त स्ट्रक्चरेशन ऑफ द स्ट्रक्चर ते सवाल थी करे त भाई इहो जेको स्ट्रक्चर तव्हां चओ था इहो ठहियो कीअं आहे। छो त तव्हां चओ था त इट इज़ सिंक्रोनिक। हाणे जॾहिं सिंक्रोनिक आहे त सभिनि त कोन जुड़ियो हूंदो। प्रोसेस ऑफ स्ट्रक्चरेशन, को त प्रोसेस हूंदो, कंहिं त हिकिड़े अमल मां गुज़रियो हूंदो साख्त, ईअं हिकदमि त साख्त कोन जुड़ी, जो कंहिं इशारो कंहिं फूक मारे छॾी ऐं उहा साख्त जुड़ी वई। हाणे साख्तियात छा कयो, डायक्रोनी गायब करे छॾी, हिस्ट्री कढी छॾी। क्वेश्चन्स द हिस्ट्री ऑफ स्ट्रक्चर, जंहिंखे तव्हां साख्त चओ था, हिनजी तारीख़ त ॿुधायो असांखे, इहा तारीख़ वापसि खणी। सो हाणे सभिनी खां पहिरियों दे डाउटेड द स्ट्रक्चर ऑफ द स्ट्रक्चर, डाउट कयो स्ट्रक्चरेशन कीअं थी आहे, सवाल कयो। हुन खां पोइ सवालनि खां पोइ जेके मरहला शुरू थिया उहे असां सीरीज़ वाइज़ हलंदा रहूं था, कीअं हाउ दिस आइडिया ऑफ स्ट्रक्चर वाज एक्चुअली डीकंस्ट्रक्टेड बाय डेरिडा। इन आइडिया ऑफ स्ट्रक्चर खे कीअं डीकंस्ट्रक्ट कयो आहे। सभिनी खां पहिरियों डेरिडा छा चयो त भाई जंहिं फ़लसफ़े खां असां हूअं त नीचे पढ़ंदासीं, पर पाण वटि मक़बूल आहे नक्शे, एक्चुअली जो प्रोनाउंसिएशन आहे उहा आहे फ्रीडरिक नीचे। जीअं अकबर लगारी साहब लिखो त डाउटेड द स्टेबिलिटी ऑफ स्ट्रक्चर, बिल्कुलु सर मां बि ईअं थो चवां त डाउट कयो, सिर्फ़ु डाउट न कयो न, डीकंस्ट्रक्ट बि कयो स्ट्रक्चर खे। बिल्कुलु सर, आई एग्री। त फ्रेडरिक नीचे खां वठी जेको सिलसिलो आयो हुयो त क्वेश्चनिंग द मेटाफिजिक्स बाबति तबैयात ते सवाल, मेटाफिजिक्स के खिलाफ़ हिकिड़ी पूरी जदोजहद शुरू थी। त हाणे डेरिडा चयो त जेको तव्हांजो आइडिया ऑफ स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरलिज्म आहे, दैट टू इज दैट ट्रांसीडेंटल फिलॉसफी। तव्हां का नई शइ न खणी आया हो, तव्हां अॼु बि उन ट्रांसीडेंटल फ़लसफ़े ते बीठा हो जेको अफलातून खां शुरू थियो आहे। ख़ैर, ॿियो तव्हांजो आइडिया ऑफ स्ट्रक्चर जेको आहे, दैट टू इज द कंटिन्यूटी ऑफ मेटाफिजिक्स, हिस्टोरिकल मेटाफिजिक्स, तारीख़ी मेटाफिजिक्स जी ई कंटिन्यूटी आहे। हाणे कीअं कंटिन्यूटी आहे? हाणे मेटाफिजिक्स जेका डेरिडा वटि मेटाफिजिक्स आहे न, उहा तमामु डाउन टू अर्थ आहे, इन द सेंस के मेटाफिजिक्स लाइ त समथिंग आउटसाइड। हाणे जेका बि शइ आउटसाइड आहे डेरिडा वटि उहा मेटाफिजिक्स आहे, उहा बाबति तबैयात आहे। हिनखे अॻिते बहस में आणियूं था। हाणे डेरिडा छा चयो त तव्हांजो जेको फ़लसफ़ो ट्रांसीडेंटल फ़लसफ़ो, तव्हां जेका ॻाल्हि कयो था साॻी मेटाफिजिकल तसलसल वारी ॻाल्हि कयो था। हाणे कीअं ॻाल्हि कयो था? तव्हां चओ था एनी अटेम्प्ट टू डिफाइन द स्ट्रक्चर वारी का बि कोशिश आहे, इट टेक्स यू टुवर्ड्स इट्स सेंटर। हाणे मामलो सेंटर जो आहे, इहो ई बुनियादी नुक़्तो आहे जंहिंखां पोइ सॼा मामला या स्ट्रक्चर तरफ़ वञनि था या रही था वञनि, डीकंस्ट्रक्शन तरफ़ वञनि था। हाणे तव्हांजो जेको तसलसल आहे स्ट्रक्चर वारो, उहो हिकिड़े नुक़्ते ॾे वठी थो वञे जेको चओ था इनसाइड द स्ट्रक्चर, स्ट्रक्चर जे अंदरि आहे, ऐं उनखे तव्हां चओ था सेंटर। डेरिडा चए थो पॉलिटिक्स ऑफ सेंटर, सेंटर जी सियासत। हाणे सेंटर छा आहे?
the most stable part of structure. चौथा, the most stable part of structure. Second, immovable part of structure. टियों, something that controls the structure. टे ॻाल्हियूं अची वयूं. Immovable part of structure, सेंट्रो न जो मर्कज़, that controls or governs the structure, जेको उनखे कंट्रोल या गवर्न कयो बीठो आहे. हाणे डरीडा छा चयो? This idea of center is actually paradoxical. पैराडॉक्स थो ठहे. मिसाल उन ॾिनो आहे रिलीजन जो, शैलाजी सां घणो वाबस्तो रहियो आहे डरीडा. मिसाल उन ॾिनो आहे रिलीजन जो कि काइनात जेकॾहिं हिकु साख़्त आहे ऐं ख़ुदा उनखे कंट्रोल करे थो, ख़ुदा उनजो मर्कज़ आहे, त हिक ई वक़्तु ख़ुदा हिन काइनात खे कंट्रोल बि करे थो, मर्कज़ बि आहे, पर हिन साख़्त खां ॿाहिरि बि आहे. हाणे डरीडा चयो त जेको तव्हांजो सेंटर आहे उहो पैराडॉक्सिकली इनसाइड बि आहे, आउटसाइड बि आहे. छो त उहो कंट्रोल तॾहिं ई करे थो सघे जॾहिं स्ट्रक्चर खां ॿाहिरि हुजे. स्ट्रक्चर खां ॿाहिरि हुजे तॾहिं ई उहो कंट्रोल करे थो सघे. हाणे इहो सेंटर जी पॉलिटिक्स छा आहे? सेंटर छा थो करे? ऑर्डर थो ॾे स्ट्रक्चर खे, बैलेंस थो करे ऐं उन खां पोइ उन्हनि खे हिकु क़िस्म जी स्टेबिलिटी ॾे थो. हाणे सेंटर लाइ चवनि था इट इज़ अनशेकेबल. इन सेंटर खे शेक नथो करे सघे. छो त इहो स्टेबिलिटी ॾे थो. इहो सिर्फ़ु स्टेबिलिटी नथो ॾे, डरीडा चयो इट डस नॉट ओनली गिव स्टेबिलिटी. इहो छा थो करे? इहो ॿियनि अंसरनि खे pushes them to the wall, दीवार सां थो लॻाए छॾे, ॿियनि अंसरनि खे धिके थो. ऐं छा थो करे? इहो पुराणो दुश्मन आहे. दिस इज़ एन ओल्ड एनिमी ऑफ फ्री प्ले. हाणे चवंदा सां वापसि हुन नुक़्ते ते. इहो जेको सेंटर आहे, इहो जेको बुनियादी नुक़्तो आहे, इहो जेको स्टेबल आहे, इहो जेको इमूवेबल आहे, इहो जेको गवर्निंग आहे, इहो जेको द मोस्ट पावरफुल आहे ऐं वेठो बि मर्कज़ ते आहे. दिस इज़ एन ओल्ड एनिमी ऑफ छा चयोसीं असां? फ्री प्ले. शयूं हाणे चऊं था वापसि उते ई जितां असां शुरू कयोसीं, स्ट्रक्चरलिटी ऑफ द स्ट्रक्चर. ऐं इहो सेंटर दुश्मन आहे फ्री प्ले जो. हाणे समझ में अचूं था त शयूं पहिरियां फ्री प्ले में हुयूं. शयूं पहिरियां, अंसर पहिरियां पंहिंजे आज़ाद हालत में हुया, फ्री प्ले में, आज़ाद हालत में हुया. स्ट्रक्चर छा थो करे? डरीडा कंहिं मज़मून में चयो हो, मूंखे यादि थो पए त उहो फोर्स एंड सिग्निफिकेशन हुयो या को ॿियो मज़मून आहे, पर मूंखे घणे को त यादि थो पए फोर्स एंड सिग्निफिकेशन आहे. हुन में छा चयो? स्ट्रक्चर इज़ द वायलेंस. ये जेको साक्स आहे न, ये तशद्दुद आहे. दिस इज एनफोर्समेंट. हे हिकिड़ी फोर्स जो लागू करणु आहे. छा? अंसरनि खे खणी करे धिके ज़बरदस्ती कंहिं फॉर्म में फासाइण आहे. उन खां पोइ छा करणु आहे? तो डिप्राइव देम ऑफ देयर फ्री प्ले. उन्हनि खे उन्हनि जी फ्री प्ले खां उन्हनि जी फ्री प्ले खसणी डिप्राइव करणो आहे उन्हनि जी फ्री प्ले खां. अचे थी त कई शयूं धिकजी वञनि थियूं. सर आवाज़ क्लियर आहे? वरी थोड़ो प्रॉब्लम थियो पे विच में, पर थोड़ो सेट थी वियो. ओके, हाणे क्लियर आहे सर? हा कंटिन्यू कयो. ओके, हाणे अचूं था उहा फ्री प्ले वापसि ॾियारणु. ठीकु आहे सर? हाणे नुक़्तो इहो आहे, उहा फ्री प्ले वापसि ॾियारणु. ठीकु सर? आयासीं सेंटर ते खणी आयासीं, सेंटर खणी आयासीं. ॾिसो मामिलो सॼो नेचुरल न आहे, मामिलो नेचुरल न आहे. हाणे सभिनी खां पहिरियों डरीडा चए थो तव्हां मञियो त सही त मामिलो स्ट्रक्चर्ड आहे, मामला नेचुरल न आहिनि, मामला हिते ठहिया आहिनि, हितां जा आहिनि. ह्यूमन आर टू ह्यूमन अचे वारो हितां ई ठहियो आहे, ज़मीनी मामिलो आहे. सो अचूं था हाणे फ्री प्ले.
शुरुआत में फ्री प्ले हुई, शुरू में स्ट्रक्चर न हुयो, शुरू में फ्री प्ले हुई। तव्हां अची सेंटर जोड़ियो, स्टेबिलिटी ॾिनी, फिक्सिटी ॾिनी, फाइनलिटी ॾिनी, फाइनल हर शइ ॾिनी अची, छा कयो तव्हां हुनजी मूवमेंट खे रोके छॾियो। छो त असां चयोसीं सेंटर इज़ इमूवेबल, ऑल कंट्रोलिंग, स्टेबल, यूनिवर्सल बि करे छॾियो हुनखे। ठीकु आहे, हाणे तव्हां छा कयो, उन्हनि खां उहा मूवमेंट खसे छॾी, उन्हनि खां उहो प्ले खसे छॾियो, जेको शयूं पंहिंजो एंजॉय कनि पियूं, जंहिंजो हू फ्री प्ले जो मज़ो वठनि पिया। अचूं था माना जी तरफ़। हाणे जॾहिं फ्री प्ले ऐं सेंटर ते 2 मिंट ॻाल्हाईंदासीं, उन खां पोइ पॉइंट क्लीवर थी वेंदी। सेंटर ऐं फ्री प्ले। सेंटर स्टेबल, मूव न कंदो। स्टेबल, स्टेबल मतलब आसान ज़बान में चयो, जेकॾहिं उहे लिंग्विस्टिकली एंड सिमेंटिक हिकिड़ी माना। स्टेबिलिटी हथनी माना। सर क्लियर कजो, आवाज़ अचे थो? विच में ब्रेक थिए पियो। उन खां पहिरें असद साहब जो ज़बरदस्त कमेंट आहे, हू चए पियो तव्हां पहिरें थोरो हायरार्की ऑफ बाइनरी स्ट्रक्चर ते ॻाल्हायो एंड लोगो सेंटरिज्म। असदुल्ला साहब इशू डिस्कस में ईंदियूं, अज़हर साहब हिननि शयुनि ते ॻाल्हाईंदो। लोगो सेंट्रिज्म से यूरो सेंट्रिक जेके शयूं आहिनि, बिफोर एवरीथिंग देयर वर द वर्ड्स, उन्हनि शयुनि ते बि हाँ हाँ, अचिजो, उन ते अचूं था, लोगो सेंटर। डिस्कस डायरेक्ट इनडायरेक्टली थींदियूं। एंड उस्मान थैन जो सुठो हाँ नुक्तो हाँ, आहे, स्ट्रक्चर लेजिटिमाइज ऑपरेशन। वंडरफुल। जी जी, तव्हां कंटिन्यू कयो। जी जी सर। अज़हर साहब ॻाल्हायो तव्हां। सर आवाज़ थोरो, हाणे आवाज़ क्लियर आहे सर? हा हा जी जी सर। सो मां ॻाल्हि पियो कयां त फ्री प्ले जी। हाणे जॾहिं हाणे टेक्स्ट जी ॻाल्हि था कयूं, थोरी माना जी ॻाल्हि था कयूं, छो हुनखे स्पेसिफाई कयूं था। हाणे जॾहिं जेसि ताईं एज लॉन्ग एज देयर वाज सेंटर, जेसि ताईं सेंटर हुयो, फ्री प्ले जा दरवाज़ा बंदि हुया। द डोर फॉर फ्री प्ले वर क्लोज्ड। फ्री प्ले जा दरवाज़ा बंदि हुया, माना इहो स्ट्रक्चरिज्म जो दौर, साक्यात जो दौर। हाणे जॾहिं पासे साक्यात अची, पोइ स्ट्रक्चरिज्म अची क्वेश्चन कयो सेंटर खे, क्वेश्चन कयो सेंट्रलिटी ऑफ द स्ट्रक्चर खे, स्ट्रक्चर जी सेंट्रलिटी खे क्वेश्चन कयो। ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं दोस्तो। अज़हर साहब वरी फेस करे पियो इंटरनेट जी कनेक्टिविटी प्रॉब्लम, स्पीड जे हवाले सां। असांजी तस्वीर बि रुकिजी वई आहे ऐं डेफिनेटली आवाज़ बि कोन पियो अचे। त इशू आहे डेफिनेटली स्पीड जो। असां हुनखे फेस कयूं पिया, त इहो बि हिकिड़ो स्ट्रक्चर आहे। असां हिनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं त असांखे कीअं हिकिड़े स्ट्रक्चर में अची क़ैद कयो। हाणे असांजो सॼो सिस्टम उन्हनि वटि क़ैद आहे, उन्हनि वटि फाथो बीठो आहे, त असां सॼे स्ट्रक्चर मां, निज़ाम मां कीअं था निकिरी सघूं, ऐं असां वटि ॿिया कहिड़ा ऑप्शन्स आहिनि। असां वटि ॿिया के बि ऑप्शन कोन्हनि। जीअं बाइनरी अपोज़िशन वारी ॻाल्हि थी वई, त उन्हनि चयो त शयुनि खे बाइनरी अपोज़िशन जे हवाले सां सुञाणूं था, असदुल्ला साहब जे हवाले सां। आवाज़ जे मसइले डॉक्टर शेर साहब चए पियो त अधु मुंहुं करे छॾियो आहे। डॉक्टर शेर साहब बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे। इहा बि हिकिड़ी स्ट्रक्चर आहे, असांखे हुन मोड मां खणी हिन मोड में अची फासाए, पोइ वरी असां सां मसइला पैदा कनि पिया। शेर साहब बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। अज़हर साहब, तव्हांजे स्पीड जो वाक़ई हिकिड़ो मसइलो आहे। हिकिड़ो दफ़ो तव्हां राउटर खे बंदि करे वरी हलायो, या हुनजो पासवर्ड चेंज कयो, त शायदि उहो बहितर थी सघे। सर मूंखे 2 मिंट ॾियो, तव्हां तेसिताईं कंटिन्यू कयो, त मां 2 मिंट में अचां थो, वरी नेट खे ॾिसूं था, सेट करण जी जी, कोशिशि कयां थो मां। तेसि ताईं असां अकबर साहब खे कनेक्ट करे था वठूं। अकबर साहब, तव्हां जेकॾहिं मौजूदु आहियो, 2 मिंट तव्हां अचो।
असां माज़रत खां आहियूं, डेफिनेटली को प्रॉब्लम आहे। इहे मसइला PTCL जा आहिनि, यूनिवर्सल न आहिनि साईं। साईं यूनिवर्सल वरी मसइला ॿिया हूंदा असदुल्ला साहब। उनजे लाइ बि हिकिड़ो साख़्त आहे, हिकिड़ो जेको इंटरनेशनल यूनिवर्सल साख़्त आहे। यूनिवर्सल असां उहो नेचुरल कोन था चऊं, पर जेकॾहिं यूनिवर्सल तव्हां चओ था त सॼी दुनिया जा मुल्क उन में शामिल हुजनि, सॼी क़ौमूं हुजनि, जंहिंमें पावर आहे, पावर स्ट्रक्चर आहे। डेफिनेटली जेके शयूं ॿ सुपर पावर ठहिया उन्हनि जो बि हिकिड़ी स्ट्रक्चर आहे, ऐं उनखे जेको सरमाएदारी निज़ाम ब्रेक कयो, इहो बि हिकिड़ो नैरेटिव स्ट्रक्चर आहे। उन स्ट्रक्चर खे यूनिवर्सल जो बि हिकिड़ो स्ट्रक्चर आहे। असांखे ख़बर पए थी त यूनिवर्सल जॾहिं तव्हां टर्म इस्तेमालु कयो था त उनजो मतिलबु हिकिड़ो इहो बीहे थो त यूनिवर्सल शयूं उहे आहिनि जेके वेस्ट वटि आहिनि, जेके वेस्ट वटि एक्सेप्टेड आहिनि, असां उनखे चवंदा आहियूं त यूनिवर्सल शयूं आहिनि ऐं यूनिवर्सल हक़ीक़त आहे। ऐं फ़लसफ़ो बि उहो यूनिवर्सल आहे जेको वेस्ट वटि आहे, जेको नैरेटिव उन्हनि वटि आहे, उहे शयूं यूनिवर्सल आहिनि। यूनिवर्सल हुजण न हुजण वारे ख़ुदि कॉन्सेप्ट खे बि पुछी सघिजे थो पियो त कहिड़ियूं शयूं यूनिवर्सल आहिनि, कहिड़ियूं शयूं यूनिवर्सल न आहिनि। उनजो सबबु कहिड़ो, ख़ुदि इहो कॉन्सेप्ट बि डीकंस्ट्रक्ट करे सघिजे थो। डीकंस्ट्रक्शन हिन हवाले सां हिकिड़ो एप्लीकेशन जेका आहे उहा उन असांखे ॾिनी आहे पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जी। ईअं सम्झो पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जी एप्लीकेशन डीकंस्ट्रक्शन में मौजूदु आहे। उनजे ज़रिए असां शयुनि खे डीकंस्ट्रक्ट करे सघूं था। इंटरनेट इज़ यूनिवर्सल। अकबर साहब चए पियो त जेकॾहिं यूनिवर्सल आहे त पोइ डेफिनेटली असांखे हुनजे फॉल्स खे बि एक्सेप्ट करणु खपे, या हुनजे ॿियो पासे खे बि एक्सेप्ट करणु खपे। दैट्स ओके, ठीकु आहे, तव्हां हुनखे यूनिवर्सल चई सघो था। जो असांखे कनेक्ट करे थो, असदुल्ला साहब मांचेस्टर में वेठो आहे, उहो उतां खां ॿुधे पियो असांखे शायदि, ऐं काफ़ी माण्हू असांखे इलाही परे वेठा आहिनि पर पोइ बि उहे असांखे ॿुधनि पिया, या असां उन्हनि सां कॉन्टेक्ट में आहियूं। त इन सेंस में यूनिवर्सल आहे, दैट्स गुड, असां चई सघूं था। पर डेफिनेटली उनजो बि हिकिड़ो स्ट्रक्चर आहे। असां उन शइ खे हटी करे बि यूनिवर्सल आहे या कीअं, पर उनजी स्ट्रक्चर जेका आहे, जिते बि आहे उहो महदूद स्ट्रक्चर आहे, ज़िले लेवल ते, तालके लेवल ते, या डिवीजन लेवल ते, पर उनजो हिकिड़ो स्ट्रक्चर आहे। ख़ुदि उहो स्ट्रक्चर खे असां सवाल करे सघूं था। दैट इज़ द क्वेश्चनेबल। पोइ असां उन तरफ़ ईंदासीं जेका सीक्वेंस आहे उन स्ट्रक्चर जी। बिकॉज़ जॾहिं स्ट्रक्चरलिज़म जेको आहे उहो असांखे शयूं चए थो त उहे पैरेलल बि हूंदियूं आहिनि, उहे जेके आहिनि कंटिन्यूटी में हूंदियूं आहिनि, पर जॾहिं पोस्ट स्ट्रक्चरलिज़म और कॉन्सेप्ट चए थो त उहे टेंशन में हूंदियूं। हाणे जेकॾहिं उन सेंस में ॾिसूं त असां अज़हर साहब ऐं असां सभु टेंशन में आहियूं, ऐं स्ट्रक्चर जेको आहे उहो बिल्कुलु पैरेलल आहे। उहो चए पियो त असां सॼी दुनिया खे नेट प्रोवाइड कयूं था पिया। त इहे शयूं पंहिंजे हवाले सां फ्लो में प्रॉब्लमेटिक आहिनि पंहिंजी जाइ ते। जी, पर इंटरनेट सां जुट इज़ रिस्ट्रिक्टेड टू सम कंट्रीज़। थोरो डीकंस्ट्रक्शन खे लोकल लेवल ते खणी था अचूं। यस, इहो सही थी सघे थो त असां हुनखे लोकल लेवल ते खणी अचूं ऐं लोकल लेवल ते डीकंस्ट्रक्शन ते ॻाल्हाए सघिजे थो। त लोकल लेवल ते असां वटि जेके नैरेटिव्स आहिनि, नैरेटिव स्ट्रक्चर खे असां ॻाल्हाए सघूं था। अॼुकल्ह पहाकनि ऐं चवणनि जे हवाले सां काफ़ी ॻाल्हियूं थियनि थियूं त उहे नेगेटिव पॉज़िटिव कीअं आहिनि, ऐं बजट जे हवाले सां काफ़ी ॻाल्हियूं थियनि थियूं। सियासी हवाले सां खोड़ शयूं डीकंस्ट्रक्ट अनकॉन्शियसली लोग माण्हू कनि पिया, ऐं उहे पंहिंजे हवाले सां हुनखे डिफाइन कनि पिया। गुलाम रसूल साहब चए पियो त महिमान न पियो ॾिसण में अचे। गुलाम रसूल साहब बिल्कुलु साईं अज़हर नूरानी साहब जे नेट जो मसइलो आहे, उहो इंटरनेट खे थोरो दुरुस्त करे पियो, सेट करे पियो, ऐं उहो असांखे जल्द जॉइन कयो। उहो असां सां गॾु हुयो, पर आवाज़ जो मसइलो थिए पियो इंटरनेट जी स्पीड जे हवाले सां। त असां वरी उन स्पीड खे, इंटरनेट खे डीकंस्ट्रक्ट करण में लॻी वियासीं, उनखे असां डीकंस्ट्रक्ट कयूं था पिया। त असदुल्ला साहब, असां अचूं था, तव्हां वरी ॻाल्हि कयो त लोकल शयुनि खे डीकंस्ट्रक्ट करणु खपे। त ईअं तव्हां डेमोक्रेसी खे डीकंस्ट्रक्ट करे सघो था। डेमोक्रेसी में जेको पोस्ट मॉडर्न कॉन्सेप्ट आहे, त हुनखे डीकंस्ट्रक्ट कयो त मेजॉरिटी जी हुकूमत आहे, पर हुनमें मेजॉरिटी सदाईं नज़र अंदाज़ हूंदी आहे, ऐं जेके डिसीशन्स थींदा आहिनि, जेके फ़ैसिला थींदा आहिनि, उहे सभु माइनॉरिटी जे हवाले सां थींदा आहिनि। ऐं मेजॉरिटी इज़ नो वेयर इन द डिसीजन इन द पार्लियामेंट। मेजॉरिटी इज़ नॉट प्रेफरेंस ऑफ दोस पीपल। मौज़ू सर आहे साख्तियात पुॼाइणा या डीकंस्ट्रक्शन।
सर मां तव्हांखे कॉल करण वारो हुयुसि। सर ॾियो ख़बर। सर असां कोशिशि कई आहे, ॾिसो हाणे लास्ट टाइम कयूं था, न त पोइ बहितर आहे नेक्स्ट टाइम रखूं। इंटरनेट ख़बर न आहे छो नथी हले, बार बार डिस्कनेक्ट थी थिए। जी जी अचो। हाणे आवाज़ सही आहे सर? जी जी तव्हां ॻाल्हायो, आवाज़ अचे पियो ऐं सही आहे। जी सर। साहब असां वेट पिया कयूं तव्हांजो। जी जी सर। जी जी सर। त असां ॻाल्हि पिया कयूं उहा ई फ्री प्ले जी। हाणे डीकन्स्ट्रक्शन छा कयो? डीकन्स्ट्रक्शन खे मां चवंदुसि दिस इज़ द स्ट्रगल फॉर द रेस्टोरेशन ऑफ फ्री प्ले। इहा हिकिड़ी अहिड़ी स्ट्रगल हुई जंहिं हुन फ्री प्ले खे वापसि लाइ स्ट्रगल हलाई। सो व्हेन फ्री प्ले कम्स बैक, हाणे फ्री प्ले वापसि अचे थी त छा थो थिए? फर्स्ट ऑफ ऑल द स्टेबिलिटी ब्रेक्स डाउन। उहा जेका सेंटर जी स्टेबिलिटी हुई उहा टुटी पए थी। उन खां पोइ छा थो थिए? डेरिडा वारो उहो नारो बुलंद थिए थो, अ टेक्स्ट हैज़ मेनी मीनिंग्स दैट इट हैज़ नो मीनिंग। हिकु मतन जूं एतिरियूं मानाऊं आहिनि जो उन जी का बि माना न आहे। हाणे उहा फिक्सेशन ख़तम थी वञे, उहा फाइनलिटी ख़तम थी वञे, उहा स्टेबिलिटी ख़तम थी वञे ऐं उन लफ़्ज़नि जूं कई मानाऊं वापसि अचनि थियूं। ऐं छा थो थिए? ऐं उन खां पोइ पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जी शुरूआति थिए थी, जंहिंखां अॻिते हली पोइ असां डीकन्स्ट्रक्शन बि चई सघूं था। जी सर, इहो मुख़्तसर तारीफ़ आहे। हाणे वधीक जेके तव्हां सवाल कंदा वञो। कंटिन्यू कयो। डीकन्स्ट्रक्शन बाक़ी कहिड़नि शयुनि जे हवाले सां स्ट्रक्चरलिज़म जे अपोज़िट या उन जे कंट्राडिक्शन में अचे थी पई? मिसाल तौर बाइनरी अपोजिशन वारो कॉन्सेप्ट आहे या सिस्टम्स खे सिस्टम जे अंदरि ठाहिण वारो कॉन्सेप्ट आहे। उनमें जे कुझु कंट्राडिक्शंस जेके तनाव आहिनि, जेके टेंशन्स आहिनि, उन टेंशन्स खे थोरो वधीक डिफाइन कयो तव्हां। ओके, हाणे सभिनी खां पहिरियों पॉलिटिक्स ऑफ बाइनरी अपोजिशन खे सम्झूं था त साक्सियात जेको नारो हयो हुयो, डिफरेंस नारो हयो हुयो, उन खां पोइ अचे ह्यूमन थॉट थिंक्स इन बाइनरीज़। इंसानी ज़हन हमेशह बाइनरीज़ में ई सोचींदो आहे, ॾींहुं राति मर्द औरत, ऐं हर कंहिं हिक जी शनाख्त, वरी रिपीट था कयूं उहा ई पॉइंट, हर हिक जी शनाख्त हुन जे अपोज़िट जे करे ई हूंदो आहे। हाणे एसि ताईं न हुयो, स्ट्रक्चरलिज़म एसि ताईं सम्झो। हाणे पोइ पसे साक्सियात छा सम्झो त भाई जेके तव्हांजा बाइनरीज़ आहिनि इन्हनि मां हमेशह हिकिड़ो सुपीरियर आहे, ॿियो इंफीरियर आहे। That binaryism is also political. तव्हांजो जेको बाइनरिज़म आहे इहो पिणु सियासी आहे, सियासी इन तरह सां आहे ऐं मेटाफिजिकल बि आहे। सिर्फ़ु सियासी न आहे, मेटाफिजिकल बि आहे। मेटाफिजिक्स बि छा कंदी आहे? हिकु असुल ॿियो नकुल, ओरिजिनल, रियल, आउटसाइड आहे। हिकु इनसाइड आहे, लो आहे, पोलिटियन जेका मेटाफिजिक्स आहे। हाणे चऊं था त बाइनरीज़ लाइ पासे साक्सियात छा कयो त तव्हां वटि जेके बाइनरीज़ आहिनि उन्हनि मां हिकिड़ो टर्म हमेशह उत्तम आहे, उहो ऊचो आहे, उहो सेंट्रल आहे, ऐं ॿियो जेको आहे उहो लो आहे, उहो इंफीरियर आहे। ऐं इहे ॿई कॾहिं बि बराबरि न आहिनि रहिया। ऐं इन अणबराबरी जे बुनियाद ते ई तव्हां स्टेबिलिटी हासिल कई आहे। जेका तारीख़ी स्टेबिलिटी तव्हां चई आहे उहा इन अणबराबरी इक्वलिटी जे बुनियाद ते ई तव्हां हासिल कई बि आहे ऐं उनखे कंटिन्यू कयूं वेठा आहे। हाणे जॾहिं उनजी इहा डोमिनेंस ख़तम थी थिए, इहा सेंट्रलिटी ख़तम थी थिए, त बाइनरीज़ बराबरि थी वञनि था ऐं उहा जेका हिस्टोरिकल पॉलिटिक्स आहे उहा डेमोलिश थी वञे, उहा ख़तम थी वञे। जॾहिं बराबरि थी था वञनि त पोइ छा थो थिए? पोइ को बि अहम नथो रहे, को बि नुक़्तो अहम नथो रहे, को बि नुक़्तो डोमिनेंट नथो रहे। ऐं इहा पोइ एप्लीकेबल आहे। तव्हां हिनखे जेंडर ॾे खणी वञो, इनखे तव्हां पोस्ट कॉलोनियलिटी ॾे खणी वञो, रिप्रेस नेशन ॾे खणी वञो, सेक्सुअली ऑस्ट्रिसाइज सब्जेक्ट्स ॾे खणी वञो। हर तरह ते जिते जिते बि रिप्रेशन थी आहे, जिते जिते बि सप्रेशन थी आहे, जिते जिते बि तारीख़ हिस्टोरिकल वायलेंस थियो आहे, हुनजो सबबु इहो ई आहे। हिकिड़ी कन्विक्शन तारीख़ी तौरु रही आहे, हिकु बिलीफ तारीख़ी तौरु रहियो आहे कि वन बाइनरी इज़ मोर इम्पॉर्टेंट, वन टर्म हैज़ ऑलवेज बीन मोर इम्पॉर्टेंट। ईस्ट वेस्ट खे तव्हां खणी वठो, West is more important, more civilized, more educated, more technologically advanced that is आहे। वेस्ट खां वेस्ट हमेशह बारबेरियन रहियो आहे, बैकवर्ड रहियो आहे, एलिटेट रहियो आहे। हाणे इन बाइनरीज़ में बि असां ॾिसूं था त हिकु बाइनरी तमामु अहम आहे ऐं ॿियो गैर अहम आहे। इवन जॾहिं असां डेरिडा जी बायोग्राफी बि पढ़ूं था
त डीकंस्ट्रक्शन जो बुनियाद बि त डेरिडा जी ज़ाती ज़िंदगी में ई आहे। अल्जेरिया में जॾहिं डेरिडा जेके ज्यूस हुया ऐं मुस्लिम मेजॉरिटी में ज्यूस जेके हुया साइड लाइन ते हुया ऐं इन डीकंस्ट्रक्शन जो बुनियाद बि जेका पर्सनल लाइफ ऑफ डेरिडा आहे उन तरफ़ ई वञे थो। जी सर। ॾाढो सुठो तव्हां डिफाइन कयो। हाणे अचूं था असां ॿोली ते। ॾिसो, स्ट्रक्चरलिज्म जा कुझु बेसिस आहिनि, उहो सम्झो त दुनिया खे असां लैंग्वेज जे ज़रिए सम्झी सघूं था। ऐं हिकु त इहो, उन खां पोइ हिकिड़ो कॉन्सेप्ट तव्हां असांखे मेटाफिज़िकल जेको कॉन्सेप्ट तव्हां वर्ड यूज़ कयो पिया, उनजो पोस्ट स्ट्रक्चरलिज्म या डीकंस्ट्रक्शन में उनजी एग्ज़ैक्ट मीनिंग छा थी थिए, सिंधी अदब वारो अदीब माण्हू कीअं उनखे सम्झे मेटाफिज़िकल खे। ॿियो, स्ट्रक्चरलिज्म जो सॼो बेस जेको आहे उहो लैंग्वेज ते आहे। असां दुनिया खे ॿोली जे ज़रिए सम्झी सघूं था, त छा इहो बेस कमज़ोर आहे, कीअं कमज़ोर आहे, उनखे थोरो डिफाइन कयो। ठीकु आहे। हाणे सभिनी खां पहिरियों त असां अचूं था जेको डेरिडा नुक़्तो इस्तेमालु कंदो आहे उहो नुक़्तो आहे मेटाफिज़िक्स जो, ऐं ख़ासि करे इस्तेमालु कंदो आहे मेटाफिज़िक्स ऑफ प्रेजेंस, जंहिंखे पुराणे फ़लसफ़े में, क्लासिकल फ़लसफ़े में एसेंस चयो वेंदो हुयो, ऐं उनखे डेरिडा प्रेजेंस चए थो। प्रेजेंस खे मां पोइ ॻाल्हायां थो, पहिरियों मेटाफिज़िक्स ते ॻाल्हायां थो। हाणे तारीख़ी तौर जेकॾहिं अफ़लातूनी मेटाफिज़िक्स खे असां ॾिसूं था त अफ़लातून छा चयो त हीअ दुनिया एको आहे हिकिड़ो, हीअ दुनिया एको आहे। असुल जेको आहे उहो थ्योरी ऑफ फॉर्म्स में चए थो उहे फॉर्म्स आहिनि, ओरिजिनल उहे आहिनि, हीअ हुनजो शेडो आहे। ऐं असुल फॉर्म्स आउटसाइड आहिनि, ॿाहिरि आहिनि, कंहिं ॿी जॻह ते आहिनि, हिते न आहिनि। हिते जेको बि आहे उहो काउंटरफीट आहे, उहा कॉपी आहे, उहा इमिटेशन आहे, उहो हुनजो नकुल आहे। हाणे सिर्फ़ु ॻाल्हि एसी न आहे, ॻाल्हि आहे हिरारकी जी। हाणे इहा मेटाफिज़िक्स जेका बाबति तबैयात आहे अफ़लातूनी, जेका कंटिन्यू रही आहे, नक्शे खां बि पोइ मुसलसल रही आहे। इवन डेरिडा चयो त हाइडगर ताईं बि इहा मेटाफिज़िक्स रही आहे, ऐं पंहिंजी लैंग्वेज स्ट्रक्चर्ड आहिनि मेटाफिज़िक्स अहिड़ी रही आहे जो असां हिन खां ॿाहिरि निकिरी कोन था सघूं। हाणे मामिलो इहो आहे त इहा हिकिड़े क़िस्म जी हिरारकी थी ठाहे, हिकिड़ी दर्जाबंदी थी ठाहे। हाणे डेरिडा जेका मेटाफिज़िक्स आहे न, उहा हिरारकी जो नालो आहे, उहा दर्जाबंदी जो नालो आहे। हिकु अहिड़ी हिरारकी जंहिंमें हिकु शइ मथां आहे, अहम आहे, ॿाहिरि आहे, ऐं ॿी शइ हेठां आहे, ऐं इंफीरियर आहे, ऐं घटि आहे। हाणे क्वेश्चन जेको हू करे थो, लोगोसेंट्रिक जेको सवाल करे थो डेरिडा, उहो सवाल करे थो स्पीच एंड राइटिंग। हाणे स्पीच एंड राइटिंग जो जेको तारीख़ी ट्रीटमेंट आहे, डेरिडा चए थो दैट टू इज मेटाफिज़िकल, उहो बि मेटाफिज़िकल आहे। मेटाफिज़िकल इन द सेंस जो तारीख़ी तौर फ़लसफ़िन सासर ताईं, इवन सासर ताईं स्पीच खे बुनियादी सम्झो वियो ऐं राइटिंग खे सेकेंडरी सम्झो वियो, इंफीरियर, कॉपी, वाइल्ड कॉपी ताईं हुनखे सम्झो वियो। इवन थोड़ी नंढी सासर बि एॾी वॾी ग़लती कई अची, दो के जेको सिस्टम ऑफ साइन आहे उहो ॻाल्हाइण वारी ज़बान हुजे या लिखण वारी ज़बान हुजे, सिस्टम ऑफ साइन डिफरेंस जे बुनियाद ते हलंदो, ऐं दैट इज एप्लीकेबल इन टू द स्पीच एज वेल एज ऐं राइटिंग ते बि एप्लीकेबल आहे। हाणे ॾिसो, जेको पुराणो फ़लसफ़ो हुयो, इवन हसरल ताईं हुयो या हाइडगर ताईं बि टू सम एक्सटेंट छा सम्झो वेंदो त ॻाल्हाइण वक़्तु स्पीकर पाण मौजूदु आहे, उहो असुल माना पंहिंजो सोल जंहिंखे चवंदो सोल, उहो असुल सोल पंहिंजो ट्रांसफर करे। ऐं जेका राइटिंग आहे दैट इज कॉपी ऑफ स्पोकन वर्ड, जो कि दोखी न आहे, दैट इज अ कॉपी ऑफ स्पोकन वर्ड, उन ॻाल्हायल लफ़्ज़ जी कॉपी आहे, जंहिंखे चयो डेरिवेटिव आहे, ॻाल्हायल लफ़्ज़ जो डेरिवेटिव आहे। हाणे जेको इहो दर्जाबंदी, हिकु शइ अहम, डेरिडा और सिंपल निकितो आहे मेटाफिज़िक्स जो, हिकु शइ अहम मथां ई आउटसाइड, ॿी शइ गैर अहम। सो इहो तारीख़ी तौर जेको मेटाफिज़िक्स वारो मामिलो रहियो आहे, डेरिडा हिन नुक़्ते ते अची हुन ॻाल्हि खे कोटाए थो त असांजी जेका ज़बान आहे उहा ठहियल ई मेटाफिज़िक्स मां आहे, मेटाफिज़िक्स जी आहे। हाणे असां हुनखे जॾहिं क्रिटिक बि कंदा आहियूं न, मां मिसाल बि ॾियांव थो, उनजो असां क्रिटिक बि कंदा आहियूं त उहा मेटाफिज़िक्स में ई कंदा आहियूं। बहितरीन मिसाल, तव्हां नक्शे, हिते मां नक्शे थो चवां, बेसिकली नीचा जो जेको किताब आहे, छा आहे नालो, 10 स्पोक ज़राथुस्त्रा पढ़ी ॾिसो, ज़बरदस्त ने कहा तव्हां पढ़ी ॾिसो, सॼी क्रिटिक आहे मेटाफिज़िक्स जी, ऐं सॼी मेटाफिज़िकल ज़बान में लिखी वई आहे। सॼी ज़बान जेका हुन नक्शे इस्तेमालु कई आहे उहा मेटाफिज़िक्स जी ज़बान इस्तेमालु कंदे हुन क्रिटिक बि मेटाफिज़िक्स ते ई कई आहे। जी सर, नेक्स्ट हफ़्तो पंहिंजो छा आहे? ओके, ॿोली जे हवाले सां थोरो वधीक क्लियर कयो असांखे त लैंग्वेज कैन लीड टू द रियलिटी आर लैंग्वेज इज समथिंग दैट इज मिसलीडिंग द रियलिटी। ओके, ठीकु आहे, महिरबानी। हाणे मामिलो छा आहे, सभिनी खां पहिरियों असांखे सम्झणु घुरिजे
The language is not a plain mirror. Language is not a plain mirror. Language हिकिड़ो को शफ़ाफ़ आईनो नाहे जंहिंजे आर पार ॾिसी सघिजे. पहिरीं पॉइंट. हाणे वापसि असां वेंदासीं वरी स्ट्रक्चरलिज्म ॾे. हर लफ़्ज़ जो हिकु अकाउस्टिक इमेज सिग्निफायर ऐं उन खां पोइ सिग्निफाइड उन शइ जो इमेज. हाणे हिते मामिलो आहे. ॾिसो न, हाणे ॻाल्हि आहे सिग्निफाइड जी, जंहिंखे प्राइमरी सम्झो वियो. अची प्रोसेस साॻिते सिग्निफायर खे प्राइमरी कयो अचे. ॻाल्हि आहे सिग्निफाइड जी. हाणे सिग्निफाइड उहा शइ, उहो इमेज जेको असांजे ज़हन में अचे थो. ॾिसो हाणे मामिलो छा आहे. पहिरियों मामिलो आहे त जेको सिग्निफाइड आहे उहा शइ न आहे. इट्स नॉट दैट ऑब्जेक्ट. इट इज द कॉन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट. हाणे मामिलो कॉन्सेप्ट जो आहे. उहा शइ पाण मौजूदु न आहे. उन शइ जो ख़्याल, उन शइ जो कॉन्सेप्ट असांजे ज़हन में मौजूदु आहे. इहो पाण यादि रखियोसीं. ठीकु आहे. हाणे नेचर ऑफ साइंस छा आहे? छा डेरिडा चयो? इट डिफर्स एंड डेफर्स. ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि. डिफर कंदी आहे ऐं पोइ छा कंदी आहे? डेफर कंदी आहे. डेफर, डिले, सस्पेंड. उन खां पोइ फाइनली चयो मीनिंग इज ऑलवेज सस्पेंडेड, नॉट प्योरली प्रेजेंट. जेका मेटाफिजिक्स ऑफ प्रेजेंस में असां थी सघे थो सम्झूं असां. हाणे मामिलो छा आहे त साइन जी जेका नेचर आहे उहा हिकु त इट इज़ यूज़्ड, को बि लफ़्ज़ कंहिं बि शइ जी जॻह ते इस्तेमालु कंदो आहे जॾहिं उहा शइ मौजूदु न आहे. पहिरीं पॉइंट जेका आम आहे, दैट थिंग इज़ नॉट प्रेजेंट. उनजी जाइ असां को लफ़्ज़ अकाउस्टिक इमेज उनखे ॾेई छॾियोसीं, को असां उनखे लफ़्ज़ ॾेई छॾियोसीं. ठीकु आहे. हाणे ॿियो छा आहे, असां लफ़्ज़ छो इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं शइ मौजूदु न आहे. माना ओरिजिनल खे असां डेफर करे उनजी जाइ ते असां साइन इस्तेमालु कंदा आहियूं. हाणे जेको असांजे ज़हन में आहे इहो कॉन्सेप्ट ऑफ थिंग आहे. थिंग इन इटसेल्फ न आहे. ऐं कॉन्सेप्ट इज वन और अदर वे एसोसिएटेड विद द कल्चर. ऐं उहो जेको कॉन्सेप्ट आहिनि उहे परसेंट लकांदे वेंदो, परसेंट पर्सन वेरी. लकांदे वेंदव, ड्रीम साइकोलॉजी ॾे वेंदव, दे वेरी फ्रॉम पर्सन टू पर्सन. हिकु माण्हू ऐं ॿिए माण्हू में फ़र्क़ु, जे ख़्याल में फ़र्क़ु, कॉन्सेप्ट में फ़र्क़ु. ऐं उन खां पोइ कल्चरल डिफरेंस अची थो वञे. कल्चर खां कल्चर, हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा कॉन्सेप्ट. असां वटि जेको कॉन्सेप्ट ऑफ डॉग आहे कुझु ॿियो हूंदो. बराड़ी में डॉग जो कॉन्सेप्ट ॿियो, शहर में ॿियो डॉग जो कॉन्सेप्ट, यूरोप में उहो ई कॉन्सेप्ट ॿियो. को हिकिड़ो कॉन्सेप्ट न आहे. देयर कैन नेवर बी अ सिंगल कॉन्सेप्ट. अच्छा, ॿियो लफ़्ज़नि जूं कई मानाऊं. हाणे जेसि ताईं स्ट्रक्चरलिज्म हुयो त इहा ॻाल्हि सिर्फ़ु सिग्निफायर ऐं सिग्निफाइड ताईं हले पई. अच्छा, रेनॉल्ड बार्थ अची चयो त इहो हिकु सिग्निफायर जो हिक खां वधीक सिग्निफाइड थी था सघनि. अच्छा, उन खां पोइ अचूं था जॾहिं डेरिडा ताईं पहुचूं था त एतिरनि सारियूं मानाऊं आहिनि जो का बि माना न आहे. सो असां उन नुक़्ते ते अची पहुचूं था त लैंग्वेज डस नॉट प्रेजेंट द रियलिटी एग्जैक्टली. लैंग्वेज रियलिटी प्रेजेंट न कंदी आहे. लैंग्वेज इटसेल्फ कंस्ट्रक्ट्स द रियलिटी. लैंग्वेज पाण रियलिटी कंस्ट्रक्ट कंदी आहे. वी थिंक इन लैंग्वेज. असां ज़बान में सोचींदा आहियूं. सो देयर इज नथिंग आउटसाइड द लैंग्वेज. ॿोली खां ॿाहिरि कुझु बि न आहे. असांजा सॼा कॉन्सेप्ट, असांजा सॼा जेके ख़्याल आहिनि, असांजो हर चीज़ जेका जुड़ियल आहे, असांजो सॼो इल्मु जेको जुड़ियल आहे उहो ॿोली में ई जुड़ियल आहे. हाणे इहो नथा चवनि त ॿाहिरीं ॿोली खे उहो शफ़ाफ़ियत सां बयानु कंदी आहे. न, लैंग्वेज कंस्ट्रक्ट्स इटसेल्फ रियलिटी. लैंग्वेज हिकिड़ी पंहिंजी रियलिटी कंस्ट्रक्ट कंदी आहे. हाणे सवाल आहे त उहा रियलिटी भला हतमी आहे, सिबिल आहे, यूनिवर्सल आहे या न? नेवर. अकॉर्डिंग टू द पोस्ट स्ट्रक्चरलिज्म, पसे साक्ष्या जे मुताबिक़ उहा जेका रियलिटी आहे उहा का हतमी रियलिटी न आहे, उहा फाइनल रियलिटी न आहे. इट इज मोर रिलेटिव एंड लाइकली टू चेंज. उहा रिलेटिव भी आहे ऐं मुसलसल मुतहरिक तरीक़े सां तब्दील थींदी रहे थी. जी सर. ॾाढो सुठो. असां जॾहिं ॾिसूं था लैंग्वेज खे त लैंग्वेज रियलिटी कोन्हे, पर जॾहिं लैंग्वेज खे असां स्ट्रक्चरल सेंस में ॾिसूं था त पिया जॾहिं मां ट्रांसलेट थिए थी पई त एग्ज़ैक्ट शइ कोन थी थिए. हिकु लैंग्वेज खां ॿी लैंग्वेज ताईं वञण जे लाइ असांखे
उन जे ओरिजिनल एसेंस खे छॾिणो पए थो ऐं पोइ लैंग्वेज ट्रांसलेट थिए थी ऐं जेका लैंग्वेज पावर जी लैंग्वेज आहे उहा शयुनि खे ॿिए नमूने कंस्ट्रक्ट करे थी ऐं उन्हनि शयुनि जे कंस्ट्रक्शन जे हवाले सां शयुनि खे सम्झूं था। ॾाढी सुठी ॻाल्हि, ज़बरदस्त सर अकबर लगारी साहब जो सवाल हुयो उहो वापसि सां आणिजो, मां अकबर थोरो साहब मिस जा थी वियो। 2 सुवाल आहिनि। पहिरियों सुवाल आहे जी जी त हाउ डीकंस्ट्रक्शन इज़ अप्लाइड इन लिटरेचर, पर मुंहिंजो ख़्याल आहे ठीकु आहे। उन खां पहिरियों जेको आहे अकबर साहब जो तव्हां हिन सुवाल जो जवाबु ॾियो जेको जी जी पहिरें ही रिलेवेंट आहे। ही आहे इज़ पोस्ट स्ट्रक्चरलिज्म फिलॉसफी वे ऑफ थिंकिंग आर मेथड ऑफ क्रिटिक। पहिरें इन जो जवाबु ॾियो, ओके पोइ असां लिटरेचर वारे पासे अचो। पहिरियों थ्योरिटिकली शयूं क्लियर कयूं असां। ठीकु आहे, ओके। हाणे ॿ टे शयूं साईं लिखियूं आहिनि त पोस्ट स्ट्रक्चरलिज्म ऑफ फिलॉसफी, अ वे ऑफ थिंकिंग एंड अ मेथड ऑफ क्रिटिक। ठीकु आहे, असां हेठां खां शुरू कयूं था। हा, असां हेठां खां शुरू कंदा टे खां मेथड। हाणे जॾहिं बि लफ़्ज़ मेथड ईंदो आहे त इहो लफ़्ज़ मेथड पाण साक्ष्याती आहे, स्ट्रक्चरल आहे। हाणे मेथड छा आहे? सर्टेन वे, कम करण जा तरीक़ा। ऐं मेथड कम करण जा कुछ तरीक़ा, सर्टेन वेज, सर्टेन टूल्स, कुछ औज़ार। हाणे मामलो इहो आहे जॾहिं कुछ औज़ार, कुछ तरीक़ा, कुछ वेज जी ॻाल्हि था कयूं, वी बिकम स्ट्रक्चरलिस्ट। जी सर, आवाज़ अचे थो? जी जी अचे पियो, अचे पियो हा, आवाज़। तव्हां कंटिन्यू हाणे कयो। उहो ई मामलो अचे थो वे। जी सर, जी जी। हाणे उहो ई मामलो अची थो वञे वे ते बि। हाणे जॾहिं असां लफ़्ज़ वे इस्तेमालु कयूं था, वरी बचाव सां कयूं था तरीक़ेकार। हाणे पसे साक्ष्यात वटि को तरीक़ेकार न आहे, मामलो इहो आहे। जॾहिं तव्हां तरीक़ेकार चओ था, जॾहिं तव्हां मेथड चओ था न, तव्हां वरी शयुनि खे फिक्स था कयो, वरी शयुनि खे स्टेबल कयो था, वरी शयुनि खे हिकु जाइ ते बीहारियो था। दिस इज़ द मेथड। ऐं चवंदा आहिनि त डीकंस्ट्रक्शन इज़ नाइदर थ्योरी और मेथड। रदे तश्कील न का थ्योरी आहे न को मेथड आहे। इट इज ऑलरेडी देयर इन द टेक्स्ट, उहा अॻ में टेक्स्ट में मौजूद आहे। सो डीकंस्ट्रक्शन इज नेवर अप्लाइड, न आहे जेको अप्लाई करे सघे। छो त मेथड लाइ, टूल लाइ, वे लाइ तव्हांखे सर्टेन फिक्स्ड तरीक़ा घुर्जनि था। जॾहिं तव्हां फिक्स्ड तरीक़ा खणी था अचो, वंस अगेन यू गो बैक टू स्ट्रक्चरलिज्म, वरी तव्हां वरी साक्ष्यात न वापसि वञो था। इहा ई वजह आहे त अॼु ताईं आख़िर ताईं डेरिडा डीकंस्ट्रक्शन खे डिफाइन कोन कयो। जॾहिं हू डिफाइन करे पियो त हू चए पियो त डिफाइन करण जो मक़सदु आहे दैट इज़ डीकंस्ट्रक्शन ही आहे। लफ़्ज़ इज़ जो इस्तेमाल ही कोन पियो करे। इज़ बिकेम टू डेंजरस फॉर पोस्ट स्ट्रक्चरल प्रोजेक्ट। पोस्ट स्ट्रक्चरल प्रोजेक्ट आहे, लफ़्ज़ जेको इज़ आहे, बीइंग इज़ आहे, इहो तमामु घणो ख़तरनाक थी वियो। छो त जॾहिं इज़ हू चवे पियो साक्ष्यात त पसे साक्ष्यात सां डीकंस्ट्रक्शन लाइ चए पियो, इज़ त मतिलबु हू कई शयुनि में हुनखे ख़ारिज करे पियो छॾे। हाणे ही आहे, ही आहे त माना डीकंस्ट्रक्शन ही बि न आहे, ही बि न आहे, ही बि न आहे, ही बि न आहे, फ़क़ति ही आहे। हाणे इहो लफ़्ज़ जेको ही हुयो, इहो पाण हुनखे फिक्स करे पियो, इहो पाण हुनखे हिकिड़ी परमानेंट स्टेबिलिटी ॾिए पियो। ऐं जेको पंहिंजे असुल जोहर, ऐं लफ़्ज़ असुल जोहर बि साक्ष्यात थी आहे बाय द वे। तॾहिं डेरिडा चयो न त असां मेटाफिज़िक्स वारी ॿोली सां ॿाहिरि न ॻाल्हाए सघंदा आहियूं, पंहिंजे असुल जोहर खां ॿाहिरि निकिरी पई वञे। सो मां नथो सम्झां त पोस्ट स्ट्रक्चरलिज्म हिकिड़ो मेथड आहे या वे ऑफ थिंकिंग आहे। हा, इनखे हिकिड़ी फिलॉसफी ज़रूरु चई थो सघे, हिकिड़ो फ़लसफ़ो ज़रूरु आहे। पर हाणे पैराडॉक्सिकली मामलो इहो आहे कि असांजा टे वॾा पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट हुया, मिशेल फोको, जैक डेरिडा ऐं जैक लकानो। टई पंहिंजो पाण खे पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट मञींदा ई कोन हुया ऐं कॾहिं बि टिन्हिनि अलॻि ऐलान कोन चयो त वी आर पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट, कि असां पसे साक्ष्याती बि आहियूं। इवन फोको त चवंदो आई एम हिस्टोरियन ऑफ आइडियाज़। मिशेल फोको चवंदो त मां त हिस्टोरियन आहियां, आइडियाज़ जो तारीख़दान आहियां, हिकिड़ो ख़्याल जो तारीख़दान आहियां। त ख़्याल कीअं तब्दील थींदा रहिया आहिनि, कीअं जुड़ंदा आहिनि, ख़्याल तारीख़ी तौर कीअं जुड़ा आहिनि। सो सर मां सम्झां थो त इहो हिकिड़ो मेथड बि न आहे, हिकिड़ो वे ऑफ थिंकिंग बि न आहे। जी सर, ॾाढो सुठो। अकबर साहब जेकॾहिं मूंखां सुवाल पुछो आहे त मां चवां त सभई शयूं आहिनि। पोस्ट स्ट्रक्चरलिज्म हिकु फिलॉसफी बि आहे, वे ऑफ थिंकिंग बि आहे, ऐं मेथड ऑफ क्रिटिक बि आहे। इहे सभई शयूं आहिनि। हिकिड़े दफ़े हिकिड़ो मशहूरु लतीफ़ो ॿुधाईंदा त ऑल क्रिटान्स आर टेलिंग लाइज़। हाणे हिकिड़ो क्रिटान जो ख़ुदि रहवासी हो, हिकिड़ो मशहूरु हिकिड़ो लतीफ़ो आहे पोस्ट स्ट्रक्चरलिज्म जो, चवंदा त क्रिटान वासी सभु कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। त जेकॾहिं क्रिटान वासी सभु कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि त जेको ॿुधाए पियो सॼो कुझु उहो ख़ुदि क्रिटान वासी हुयो। हिन जो मतिलबु त हिकिड़ो घटि में घटि आहे जेको कूड़ ॻाल्हाए पियो, ऐं हिकिड़े खे तव्हां किथे छो रुकायो था पिया।
ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा उनखे ॿिए सेंस में इहो बि चई सघूं था जेकॾहिं सभई किरटान वासी कूड़ ॻाल्हाइनि था या कंहिं इलाइक़े जा वासी कूड़ ॻाल्हाइनि था पर जेको ॿुधाए थो इहो बि त कूड़ हूंदो। इहो हिकिड़ो वे ऑफ थिंकिंग बि इहो चई सघूं था, उनखे मेथड ऑफ थिंकिंग बि चई सघूं था। डॉक्टर तुफैल चांडे साहब जो मशवरो आहे त तव्हां जेकॾहिं अहिड़े डिस्कशन वुड बी मोर प्रोडक्टिव theoretical framework concepts are correlated from some examples from literary works, that's good। इहो हिकिड़ो सुठो आइडिया आहे। अकबर साहब जे ॿिए सुवाल ते अचूं था। अकबर साहब पुछे थो त डीकंस्ट्रक्शन खे लिटरेचर ते कीअं अप्लाई करे सघिजे थो, ऐं उन जो जवाबु जेको पहिरियों उनजो सुवाल हाउ कैन डीकंस्ट्रक्शन बी अप्लाइड इन लिटरेचर। अज़र साहब हिन जो थोरो जवाबु ॾियो त पोइ असां अॻिते हलूं था। जी ठीकु जी आहे आवाज़ सर, अचे हिकु ॿियो कंफर्म करे थो मुंहिंजो आवाज़ क्लियर आहे न हाणे? आवाज़ अचे पियो, तव्हांजो सही हुयो, तव्हां ॻाल्हायो। उन खां पहिरियां जेका आहे जेके आख़िरी टेल साइंस जे सवाल जा अप्लाइड ऑन लिटरेचर। जी जी सर, हाणे सभिनी खां पहिरियां आहे अप्लाई। लफ़्ज़ अप्लाई तमामु घणो अहम आहे। अप्लाई जो जेको पहिरियों ख़्यालु अचे थो न असां वटि, उहो अचे थो समथिंग फ्रॉम आउटसाइड अप्लाई करण। का शइ खणी अचणु ऐं उहा कंहिं शइ ते लागू करणु। हाणे डीकंस्ट्रक्शन, इहो जेको लफ़्ज़ अप्लाई आहे, इहो अच्छा दोस्तों, हिकु दफ़ो वरी असां इंटरनेट जे इन साख़्त जा शिकार थी रहिया आहियूं। मूंखे लॻे थो पियो त जेको असांजो प्रोडक्टिव सेंस हुयूं उहे हासिलु थियणु खपनि, उहे कोन पियूं थियनि। अज़र साहब वेलकम बैक। तव्हां सां वरी शायदि नेट जो मसइलो थी वियो, डिसकनेक्ट थी, वरी तव्हां कनेक्ट थी वियो। जी अज़र साहब तव्हां कंटिन्यू कयो। अज़र साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो असांजो? अज़हर साहब सां लॻे थो को वाक़ई मसइलो आहे, ऐं इन हवाले सां असां रियली माज़रत खां आहियूं त ॾाढो डिस्टर्ब रहियासीं इंटरनेट जे हवाले सां। अज़हर साहब तव्हां ॿुधो पिया असांखे? अज़हर साहब तव्हां ॿुधो पिया असांखे? दोस्तो असां माज़रत खां आहियूं अज़हर साहब जे इंटरनेट जे मसइले जे करे। असांखे जेको फ्रूट मिलणु खपे, जेका लर्निंग असांजी थियणु खपे उहा असांजी कोन पई थिए। डिस्टर्बेंस जे करे असां इन प्रॉब्लम खे फेस करे रहिया आहियूं। उन जे करे असांखे जेका आउटकम असां चाहियोसीं पिया उहो बि कोन पियो थी सघे। रियली वेरी सॉरी। उन कंटिन्यूटी टुटी थो वञे त पोइ असांखे उहा जेको टॉपिक आहे, एग्ज़ैक्ट जेको मौज़ू आहे, असां उहो बि कोन था एड्रेस करे सघूं। उनजे करे असां माज़रत खां आहियूं। इलाही ॻाल्हियूं आहिनि। अज़हर साहब तव्हां वापसि अची विया आहियो, ॿुधो पिया असांखे? सर जी ॿुधो पिया असांखे? ॻाल्हायो तव्हां। डॉक्टर शेर साहब ॾाढो सुठो जवाबु ॾिनो। अदब ते उन इतलाक़ हीअं करे सघिजे थो कंहिं बि शेर मौजूदु शयुनि खे एहसासती सतहनि ते निर्वार करे सघिजे थो। शेर साहब हुन जूं काफ़ी ॻाल्हियूं आहिनि, हुन में असां लिसानियात खे बि खणी अची सघूं था,
सीमियात खे सिम्योटिक स्टेट हाँ सर, बस मुंहिंजे ख़्याल में हीअ आख़िरी पॉइंट हुजे, हुन खां पोइ इंटरनेट वाक़ई डिस्टर्ब थी करे नेक्स्ट टाइम को सेशन रखूं, जी 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 नेट सही हुजे जी त पोइ बहितर नमूने हिनखे असां जी जी डिस्कस करे था सघूं। अच्छा त मां जी जी तव्हां जवाबु ॾियो। अज़हर साहब तव्हां जवाबु ॾेई सघो पिया? जी अज़हर साहब। पर अज़हर तव्हांजो आवाज़ साहब नथो अचे मूंखे। तव्हांखे असांजो आवाज़ु नथो अचे, असांखे तव्हांजो न पियो अचे। हाणे तव्हांखे आवाज़ु अचे पियो? जी अज़हर साहब। सर तव्हांजो आवाज़ स्लो थो अचे, शेर साहब मोस्ट वेलकम। कटी अज़हर थो साहब सां आवाज़ जो मसइलो आहे। अचे। अज़हर साहब इंटरनेट जे करे तव्हां पंहिंजे तव्हांजो ख़बर न पोज़ीशन में पर आवाज़ अची वियो। क्लियर अचे त जी 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 शेर साहब महिरबानी तव्हांखे मुबारक साईं। भली कार शेर साहब। महिरबानी मुबारक साईं। ख़ुशि आहियो? ॿियो हाल अहवाल कीअं पियो महसूसु कयो? तमामु सुठो बहितरीन ज़बरदस्त डिस्कशन थी। हिकिड़ी उञ रहिजे थी ऐं उहा उनजी हिकिड़ी तशनगी असांखे बरक़रार आहे। पर कुझु शयूं आहिनि डीकंस्ट्रक्शन जे हवाले सां, जीअं अकबर साहब जो इंतिहाई अहम सुवाल हुयो त असां उनजो अदब ते कहिड़े नमूने जी सर। इतलाक़ करे सघूं था। सो मां अहम ॻाल्हि शइ कयां इहा पियो, आहे मामिलो आहे अप्लाई जो जेको मामिलो आहे, अज़हर साहब तव्हांजो आवाज़ ऐं तव्हांजी स्पीड असां सां फ्रीक्वेंसी में सही कोन पई हले। असां मसइलो फील पिया कयूं। डॉक्टर शेर साहब असां सम्झूं पिया त असांजो नेट कनेक्शन ठीकु आहे, असां सही पिया ॻाल्हाए सघूं। शेर साहब तव्हां कंटिन्यू कयो पंहिंजी ॻाल्हि खे। सुठियूं तजवीज़ूं आहिनि। कुझु दोस्त चवनि त पिया त असांखे कुझु टेक्स्ट खणी करे अचणु खपे, न टेक्स्ट खां एग्ज़ाम्पल ॾियणु खपनि। दैट्स वंडरफुल। अदब जे हवाले सां वाक़ई इहा ॻाल्हि महसूसु थिए पई त शयुनि खे असां थियोरिटिकल लेवल ते डिफाइन करे वेंदा आहियूं, पर उनखे प्रैक्टिकल लेवल ते डिफाइन कोन करे सघंदा आहियूं। जी शेर साहब, उन हवाले सां तव्हां कुझु ॻाल्हायो पिए एप्लीकेशन जे हवाले सां। हाज़िर मुंहिंजो आवाज़ तव्हांखे सही थो अचे, छाकाणि विच में काई कॉल आई, शायदि आउं डिस्टर्ब थी वियुसि। अच्छा, तव्हांजो हाणे आवाज़ फर्ज़ कयो बिल्कुलु सही। असां जी बिल्कुलु फर्ज़ कयो हाणे असांजे साम्हूं शाह साईं जो हिकिड़ो बैत थो अचे त मूंखे मूं पिरनि ॿधी विधो ॿार में, उभा ईअं चवनि मछण पांद पुसाईं। हाणे इनखे जेकॾहिं असां डीकंस्ट्रक्शन जे हवाले सां टोड़ींदासीं ऐं उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं त सभ खां पहिरियां असांखे इहो सम्झणो पवंदो त भई इन जेको शेर में इस्तेमालु थियल जेके तशबीहूं आहिनि, तलबियूं आहिनि, इस्तार आहिनि, उहे लिंग्विस्टिकली असांजे हिन कल्चर में कहिड़ी हैसियत रखनि था। असां उन्हनि मां कहिड़ो मतिलबु था विझूं, कहिड़ो मतिलबु था सम्झूं उन मां।
हाणे जीअं मूंखे मूं पिरिन, सभ खां पहिरियां त असांखे डिसाइड करणो पवंदो या मञणो पवंदो त हू इज़ बिलव्ड, पिरी केरु आहे, असांजो पिरी केरु आहे, असां उनखे सम्झंदासीं पहिरियां त भई हू इज़ बिलव्ड। हाणे पिरी जे लाइ त असां वटि पैमानो इहो आहे, जीअं ख़ासि तौर ते तसवुफ़ में सम्झो वेंदो आहे, जीअं उर्दू जो हिकिड़ो शेर आहे, उन जे लाइ मूंखे ॾाढो ज़बरदस्त लॻंदो आहे त इश्क में मर्ज़ियां नहीं चलती जिस तरह यार कहे बिस्मिल्लाह। पिरी उहो आहे जंहिंजे साम्हूं तव्हां पंहिंजी मर्ज़ी उहा सरेंडर करे था छॾियो, तव्हां पंहिंजी मर्ज़ी ख़तम था करे छॾियो, उते तव्हांजी मर्ज़ी नथी हले, उहो बिलव्ड तव्हांजो उहो आहे। हाणे उहो बिलव्ड ॿधी विधो ॿार में, उन बिलव्ड तव्हांजे मथां इहा पाबंदी हई आहे, उन तव्हांखे जेको आहे सो ॿधी करे हिकिड़े तार पाणी में, हिकिड़े तमामु वॾे गहरे पाणी में उन उछलाए छॾियो आहे तव्हांखे। हाणे उभा ईअं चवनि मछण पांद पुसाईं, मथां वरी इहो ऑर्डर बि करे थो त इन पाणी में मथां को तुंहिंजो पलो बि पुसियो आहे, तूं पंहिंजे पाण खे त महफ़ूज़ रखी रख, पर मथां को तुंहिंजे कपिड़नि जो पलो बि हुन में पुसियो आहे। हाणे इनखे असां ॾिसंदासीं त भई जीअं शाह साहब पाण थो चए, पयो जो पाताल सो कीअं पुसणा पालो रहे, जेको पाणी जे हेॾे वॾे वहकिरे में पियो आहे उहो पुसण खां पालो कीअं रहंदो। हाणे इते असां साॻे ई दरीदा जे मेटाफिज़िकल जेको तसवुर आहे उन ॾांहुं मोटी ईंदासीं त असां हिन स्ट्रक्चर में रहंदे, ही जेको असांजे मथां हिकिड़ो सोशल स्ट्रक्चर आहे, या हिकिड़ो जेको असांजे मथां हिकिड़ो मढ़ियल हिकिड़ो कानून आहे, उन में रहंदे असां इन खां ॿाहिरि कीअं था निकिरूं। पयो जो पाताल सो कीअं पुसणा पालो रहे, उन खां पोइ वरी लतीफ़ साईं हिकिड़ो गस थो ॾसे, रस्तो थो ॾसे त कर तरीक़त तकियो शरीयत सुञाण, हियो हक़ीक़त हेर तूं माग मार्फत माण, होए साबूती साण त पुसणा पालो रही। हाणे वरी जेकॾहिं जीअं दरीदा जो चवणु आहे न त असां जॾहिं इन जेको आहे सो कंस्ट्रक्शन में वञूं था, उनखे डीकंस्ट्रक्ट कयूं था त शयूं माना दर माना थियूं ॾियनि, हिकिड़ी माना निकिरंदी, उन खां पोइ वरी असां हिकिड़े माना जे ॿिए जहान में दाख़िल था थियूं, उन जहान में निकिरूं था त टियों जहान अॻु ई असांजो इंतज़ार पियो थो करे। त ईअं सर्किल दर सर्किल ऐं फेज़ दर फेज़ असांजे साम्हूं हिकिड़ो लामहदूद मानाउनि जो जहान साम्हूं थो अची वञे। उन लामहदूद जेको जहान आहे उनखे जॾहिं असां सम्झण जी कोशिशि कयूं था त लतीफ़ साईं जे बैतनि खे असां जॾहिं डीकंस्ट्रक्शन जे हवाले सम्झंदासीं त हिकिड़ो बैत ॿिए बैत जी माना तौजीह ऐं तशरीह थी करे साबित थिए थो, ऐं ईअं असां मानाउनि जे हिकिड़े अणखुटंदड़ जहान में दाख़िल थी वेंदासीं। पोइ वरी असां सोचींदासीं त हाणे इहो महबूब त सम्झियोसीं, उनजो ऑर्डर बि सम्झियोसीं, उनजे अॻियां सरेंडर बि करे चुकासीं, हाणे पुछण खां पाले रहण वारी ॻाल्हि बि असां सम्झी वरिती। हाणे वरी अचूं त भई हियो जेका सो कर तरीक़त तकियो शरीयत सुञाण, वरी असांखे तरीक़त सम्झणी पवंदी, वरी असांखे शरीयत सम्झणी पवंदी, पोइ वरी मार्फत जो माग मारणो पवंदो, ईअं वरी असां हिकिड़े नए जहान में दाख़िल थी वेंदासीं। असां अहिड़े तरीक़े सां अदब ते हिनखे अप्लाई करे सघूं था। हिकिड़ो सवाल उथे थो, तव्हां जॾहिं डीकंस्ट्रक्शन खे अप्लाई था कयूं असां, त पोइ जेके नैरेटिव आहिनि सभई क्वेश्चनेबल आहिनि। असां हर शइ खे चैलेंज कयूं था, सेमियोटिक खे चैलेंज कयूं था, कंसेप्चुअल जेके वर्ड मीनिंग आहिनि उन्हनि खे चैलेंज कयूं था, कल्चरल जेके टेबूज़ आहिनि पोइ उहे साम्हूं अची थियूं वञनि, मज़हबी टेबूज़ अची थियूं वञनि नैरेटिव्स में, तव्हां उन्हनि शयुनि खे क्वेश्चनेबल नथा करे सघो। त पहिरीं असां कोशिशि कयूं था त उन्हनि खे प्राइमरी लेवल ते सम्झूं त लैंग्वेज में जेके वीकनेसिस आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, ॿोली जी वीकनेसिस खां पोइ असां सिमियोटिक जेके शयूं आहिनि उन्हनि कॉन्सेप्ट तसवुर जी कहिड़ी ॻाल्हि थी आहे त जीअं अकबर साहब लिखियो त पोस्ट सिक्किम कैन नॉट बी डिफाइंड इन अफर्मेशन, इट नेगेट्स एवरीथिंग। पोइ हर शइ हिकिड़ी चैलेंज थिए थी पई, उते चैलेंज थियण खां पोइ वरी कॉन्सेप्ट जेका मेटाफिज़िकल अचनि था कुझु शयूं, असां पोइ वरी उन अहिड़े एरिया में रेड ज़ोन में दाख़िल थियूं था जो शयुनि खे असां इज़ीली डिफाइन कोन था करे सघूं। हाणे मसइला आहिनि पंहिंजी जाते, थ्योरिटिकली असां उन्हनि शयुनि ॾे वञूं था, त पहिरीं असां उनजी बुनियाद खे सम्झी सघिजे। अज़हर साहब वरी जॉइन कयो आहे, असां अज़हर साहब खे वेलकम कंदासीं ऐं अज़हर साहब खे रिक्वेस्ट कंदासीं थोरो पंहिंजे हवाले सां, तव्हांजो शाह लतीफ़ जे हवाले सां ॾाढो ज़बरदस्त आहे, त उनखे पहिरें त शेर साहब असां उनखे साख़्तियाती हवाले सां सम्झूं, स्ट्रक्चरल सेंस जेको आहे उनजो उहो कहिड़े बेस ते आहे सम्झंदासीं, पोइ असां पोस्ट स्ट्रक्चरलिज्म जे हवाले सां ईंदासीं उनखे सम्झण जे लाइ। अज़हर साहब तव्हां जेकॾहिं फील कयो था ईज़ी, त तव्हां अची वियो, लॻे थो अज़हर साहब बि असां खां डिस्कनेक्ट थी वियो आहे।
असां वटि लॻे थो इहो इंटरनेट जो प्रॉब्लम हर जाइ ते आहे। दोस्त ॿिया बि ॿुधाइनि पिया उते नेट जो प्रॉब्लम आहे। जेके अज़र साहब तव्हां जेकॾहिं ईज़ी फील कयो था, सम्झो था नेट सही आहे, ॿुधो था असांखे, तव्हां हाणे ॻाल्हि खे कंटिन्यू कयो। अज़र साहब तव्हां असांखे ॿुधो पिया? साईं डॉक्टर शेर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, पाण ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं। त अज़हर साहब लॻे पियो असांखे ॿुधे कोन पियो, असांजी ॻाल्हि हुनखे ॿुधण में कोन पई अचे। तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयो। सर मूं वटि नेट कंहिं महिल सही थी हले, कंहिं महिल झटका थी हणे, हाणे मामिलो इहो ई आहे त मुसलसल मूं वटि बि तव्हांजो आवाज़ु क्लियर कोन थो अचे। पोइ जीअं तव्हांजो हुकुम थिए वधीक। तव्हां जेकॾहिं कंटिन्यू करे सघो था त ठीकु आहे, न त असां डॉक्टर शेर साहब सां ॿ चारि ॻाल्हियूं करे इजाज़त वठंदासीं। वरी इहो सेशन असांखे, मूंखे फील थिए थो रखणु खपे, ऐं डॉक्टर शेर साहब जेको मशवरो ॾिए असांखे। हा, असल में सर इहो छाकाणि त ॾाढो इंफॉर्मेटिव सेशन हुयो ऐं अज़हर भाउ जी तयारी बि ॾाढी सुठी हुई। ॾाढियूं सुठियूं मुंहिंजो शयूं, हा ॾाढियूं सुठियूं शयूं मुंहिंजो बैग आवाज़ ते अचे थो सर तव्हांखे? अचे पियो अज़हर साहब, लॻे पियो त माना असांजो आवाज़ु तव्हां ताईं पहुचण में टाइम थो वठे ऐं तव्हांजो आवाज़ु असां ताईं पहुचण में टाइम थो अचे। तेसिताईं असां ॿी ॻाल्हि शुरू करे था वठूं। जी अज़हर साहब, असां तव्हांखां डायरेक्ट सुवाल न पुछंदासीं, स्क्रीन ते ॾेखारींदासीं। तव्हां जेकॾहिं कंटिन्यू करे सघो था ॻाल्हि खे त कंटिन्यू कयो। उस्मान फहीम जो हिकिड़ो सुवाल आहे अज़हर साहब, जेकॾहिं तव्हां पढ़ो पिया त हिन जो जवाबु ॾियो। वॾी माज़रत सां, ऐं अज़हर साहब शायदि कोन जॉइन करे सघो। डॉक्टर शेर साहब तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां मुख़्तसिर रिक्वेस्ट ते शॉर्ट टाइम में तव्हां अची वियो ऐं लतीफ़ जे हवाले सां ॾाढा सुठा शेयर तव्हां असांखे ॿुधाया। तव्हां मुख़्तसिर पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयो, पोइ असां दोस्तनि खां इजाज़त वठंदासीं। हा बिल्कुलु, मुबारक भाउ, महिरबानियूं। असल में मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो हुयो त असां जॾहिं जेका सो पसे साख्तियात जे हवाले सां या डीकंस्ट्रक्शन जे हवाले सां शयुनि खे सम्झूं था, जीअं ख़ासि तौर अदब ते उन्हनि जो इतलाक़ था कयूं, उहो अदब पारो को बि शेर थी सघे थो, उहा का बि कहाणी थी सघे थी, ऐं उहो को बि नाविल थी सघे थो, को बि अदब पारो, को बि ड्रामो, का जेका सो माफ़ कजो सर, विच में डिस्टर्बेंस थिए। ॻाल्हि अची वई। जी जी जी। अच्छा, त हाणे उन में असां शयुनि खे, छाकाणि त जेको बि अदब पारो हूंदो आहे उहो महज़ ख़ाली लफ़्ज़नि जो खेल कोन्हे हूंदो। हालांकि जेकसि दरीदा वॾो चिड़ियल आहे जेका सो अदीबनि ते, घणो करे उहो चवंदो आहे त ही हिकिड़ो लफ़्ज़नि जो ट्रिक साज़ ठहियल आहे, जंहिंमें असां वञूं था त फासंदा था वञूं, ऐं हिकिड़ो जार आहे जंहिंमें असां जेको आहे सो अंदरि जॾहिं था त मानाउनि जो हिकिड़ो तवील सिलसिलो जुड़ी हले थो पियो। त इन खे जेकॾहिं असां ॾिसूं, ख़ासि तौर असां कंहिं जी शेर साहब, लॻे पियो तव्हां वटि बि इंटरनेट जो मसइलो लॻे थो। उस्मान फहीम साहब, ॾाढो सुठो सुवाल। व्हेन अ पोस्ट स्ट्रक्चर deconstruct any phenomena, he or she does with the help of some predetermined ideology or foregrounding background of idea. Is it same as following the structuralism? प्रीडिटर्मिनेशन स्ट्रक्चरलिज्म जे हवाले सां चए थो, जीअं त असां अज़हर साहब ॿुधायो त प्री स्ट्रक्चरलिज्म खां पहिरियों फ्री प्ले हुयो। जॾहिं फ्री प्ले वारी ॻाल्हि हुई त तॾहिं जेको पावर जो स्ट्रक्चर हो उहो डेफिनेटली सदियुनि खां रहियो आहे। उहो भली फैमिली पावर हुजे, जेंडर पावर हुजे या ॿियो को पावर हुजे,
लैंग्वेज जेका बि कंस्ट्रक्ट थी आहे आर्बिट्रेरी सेंस में उहो कंहिं पावर या कंहिं स्ट्रक्चर जे हवाले सां थी आहे उनखे अॻिते वठी करे आया आहिनि। उनजे करे असां चई सघूं था त स्ट्रक्चरलिज़म ऐं पोस्ट स्ट्रक्चरलिज़म घटि में घटि इन शइ खां इनकार कोन था थियनि। पोइ स्ट्रक्चरलिज़म उनखे अञा कवर करे थो ऐं उनखे लिकाए थो, पोस्ट स्ट्रक्चरलिज़म उनखे अञा डिस्क्लोज करे थो, उनखे खोले थो ऐं हू शयुनि खे अनफोल्ड करे पोइ ॿुधाए थो त हर लफ़्ज़नि जी जेका चेन आहे, जेका सीक्वेंस आहे, उहा किथे न किथे पावर सां रिलेटेड आहे। बाइनरी अपोजिशन जो वॾे में वॾो एग्ज़ाम्पल आहे ऐं डीसेंट्रिंग कॉन्सेप्ट या सेंट्रल कॉन्सेप्ट जेको आहे उहो उनजो वॾे में वॾो एग्ज़ाम्पल आहे। लैंग्वेज में बि जॾहिं उहे स्पोकन वारी ॻाल्हि कनि था पिया त उहो उनजो हिकिड़ो वॾो एग्ज़ाम्पल थी सघे थो। इहे ॿ चारि शयूं अहिड़ियूं आहिनि जेके स्ट्रक्चरलिज़म फोकस ॾिए थो उन्हनि खे ऐं उन्हनि ते घणो डिपेंड करे थो, उनखे वरी लिकाए बि थो। उन में हिकिड़े हवाले सां डीमेरिट्स वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि पर स्ट्रक्चरलिज़म उनखे मेरिट करे पेश करे थो। पर जॾहिं असां ॻाल्हि अचे थी डीकंस्ट्रक्शन में त डीकंस्ट्रक्शन उनखे अनफोल्ड करे थो, उनखे एक्सपोज़ करे थो ऐं उहो ॿुधाए थो पियो त शयुनि खे कीअं डिफरेंस डिफर ऐं डेफर कनि था पिया, उनखे डिले वारी टेक्निक जे हवाले सां कीअं खणी थो अचे त डेफिनेटली पोस्ट स्ट्रक्चरलिज़म उनखे अञा अॻिते खणी थो वञे ऐं चए थो त फ्री प्ले ऑफ वर्ड्स वारी जेका आहे उनमें सिग्निफाइड जो जेको प्रॉब्लम सिग्निफाइड सेम न हूंदा आहिनि ऐं सिग्निफाइड जेके आहिनि उहे ॿाहिरां न ईंदा आहिनि। सिग्निफाइड जॾहिं तव्हांजे ज़हन में विहारिया वेंदा आहिनि आर्बिट्रेरी सेंस में सॼो स्ट्रक्चर जेको आहे उहो तव्हांजे हवाले सां क्वेश्चनेबल हूंदो आहे। तव्हां हर स्ट्रक्चर खे हर नैरेटिव खे क्वेश्चनेबल तव्हां बणाए सघो था। उनमें असां वटि सिर्फ़ु अदब जो कॉन्सेप्ट कोन थो अचे, उनमें ॿियूं ॻाल्हियूं ॿिया तसवर बि अचनि था। फॉर एग्ज़ाम्पल उनमें पॉलिटिक्स बि असांजे तसवर में अचे थो। असांजो जेको नैरेटिव स्ट्रक्चर आहे, नैरेटिव जेको थीम्स आहिनि, जेके नैरेटिव टेक्निक्स आहिनि, उहे सभु जेके आहिनि उहे क्वेश्चनेबल थी था वञनि। असांजे सेमियोटिक जेके निशानियूं आहिनि, साइंस सिस्टम आहिनि, उहे सभु उन में क्वेश्चनेबल थी था वञनि। उन्हनि खे इहा मीनिंग कंहिं ॾिनी आहे, उहे सॼियूं शयूं पंहिंजे हवाले सां मीनिंगफुल थी वञनि। त तंहिंजे करे असां चई सघूं था त एवरीथिंग इज़ फोर ग्राउंडेड बैकग्राउंड इन द आइडिया, फोर ग्राउंडिंग उनमें माना रखे थी पई। डॉक्टर हारून शाह लिखे थो, डॉक्टर सैयद, इट वुड बी wonderful listening you with Dr. Mubarak. Kindly take some time and enlighten us. हसन सैयद साहब बि हिकु ॾाढो ज़बरदस्त असां वटि माण्हू मौजूदु आहे, असां उन्हनि खां बि सिखंदासीं। अॼोके सेशन जे हवाले सां वाक़ई असां माज़रत कयूं था ऐं असां महसूसु कयूं था त अदब ते उन शइ जे हवाले सां उहा शइ वेही कोन्हे। अदब में जेके पैरेलल सिस्टम आहिनि, ॿोली जी जेका हिकिड़ी यकसानियत आहे या ॿोली जो जेको हिकिड़ो वे आहे, वोकरो आहे, हैरार्की आहे, उन्हनि सभिनीनि खे जेको टेंशन में खणी अचनि, कंट्राडिक्शन में खणी अचनि ऐं सिंथेसाइज़ खे थोरे एनालिटिकल सिस्टम में खणी अचनि, उनखे एनालाइज़ करे पेश करणु ॿोली में उहा अदब ते अप्लाई करे सघे थी। त हिकिड़ी कहाणी आहे, उन कहाणी में लफ़्ज़ी तरह सां असां उनखे कीअं जेको आहे क्रिटिसाइज़ करे डीकंस्ट्रक्ट करे सघूं था। उनखां पोइ उन में आयल जेके कॉन्सेप्ट्स आहिनि, रोलांड बार्थ्स जा जेके 5 कोड आहिनि, उन कोड में हेर्मेनेटिक कोड खे चओ, तव्हां कल्चरल कोड खे चओ या ॿिया जेके कोड्स आहिनि, उहे कोड असांजे सिस्टम जो साख़्त जो हिसो कीअं न असां कोड खे अलॻि करे उन ते क्रिटिसाइज़ करे सघूं था। नैरेटिव फॉर्म में जेके डोमिनेंट नैरेटिव आहिनि असांजी सोसाइटी में, जेके पावर खे शो कंदा, असां उनखे बि ॾिसी सघूं था। जेंडर जे हवाले सां बि ॾिसी सघूं था। अॼुकल्ह हिकिड़ो लतीफ़ो एमड़ा मुटी तेल थियो वारो हले थो पियो। हाणे अहिड़े क़िस्म जा जेके तंज़िया रिडिकुलस जेके कॉन्सेप्ट ऑफ मैगज़िम्स आहिनि या जेके चवणियूं आहिनि, उन में जेंडर खे टारगेट कीअं थो बणायो वञे, उन जेंडर वारी सॼी नैरेटिव खे असांखे अनफोल्ड करणो पवंदो ऐं डीकंस्ट्रक्ट उन सभिनी खे अनफोल्ड करे थी ऐं पोइ असां ॾिसूं त पोइ डीकंस्ट्रक्शन जेको अदब ते कीअं लागू थी सघे थी। ज़ाहिर सॼियूं शयूं असां वटि कॉन्सेप्ट ईंदियूं। पहिरीं असांखे बेसिक शयूं इहो आहिनि, असां उन्हनि जे जेको मेन थ्योरिटिकल ग्राउंड्स आहिनि उनखे सम्झूं, उन ग्राउंड्स खे अॻिते वठी अचूं ऐं पोइ असां उनखे एप्लीकेशन जे तरफ़ वठी वञूं। असांखे शयूं सम्झणु खपनि डिफरेंस जे हवाले सां, डिफरेंस जे हवाले सां या उनमें जेको बाइनरी अपोजिशन जेका कंट्राडिक्शन आहे उनजे हवाले सां। जीअं नावल में, शॉर्ट स्टोरी में टेंशन्स कीअं हूंदा आहिनि, उन्हनि जे हवाले सां असांखे शयूं सम्झणियूं पवंदियूं। मेटाफिज़िक्स खे ख़ुदि खे सम्झणो पवंदो। नीचे या नीचे जे उन कॉन्सेप्ट खे पे देर आर नो मीनिंग्स बट देर आर इंटरप्रिटेशन्स। लफ़्ज़नि में या शयुनि में मीनिंग न हूंदी आहे, उनमें तशरीहूं हूंदियूं आहिनि, असां उनखे सम्झण जी कोशिशि कयूं ऐं आर्बिट्रेरी सेंस जेके डेवलप थियनि था असां उनखे सम्झण जी कोशिशि कयूं त पोइ असां उन्हनि शयुनि खे पोस्ट स्ट्रक्चरल कॉन्सेप्ट में खणी अची सघूं था, जेके ख़ुदि सेल्फ कंट्राडिक्टरी हूंदा आहिनि ऐं हिकिड़ी कंटिन्यूटी में बि हूंदा आहिनि, पावर खे बि शो कंदा आहिनि, त सेम टाइम ते मिसलीडिंग काइंड ऑफ लैंग्वेज बि शो कंदा आहिनि। प्लेटो वारो इमिटेशन ऑफ इमिटेशन वारो तस्वुर बि असां उन में हाणे डिस्कस करे सघूं था। इलाही सारियूं शयूं अची सघनि थियूं।
पर असां वटि डेफिनेटली सभ खां वॾो प्रॉब्लम जेको हिन वक़्तु असां फेस कयो आहे, असां वटि सुठा लर्नेड माण्हू डॉक्टर तुफैल चांडियो साहब, डॉक्टर शेर मेरानी साहब, अकबर लगारी साहब, असदुल्ला लाशारी साहब, हसन सैयद साहब, असांखे मां ॾिसां पियो त ॿाहिरि काफ़ी दोस्त असांखे जॉइन करे चुका आहिनि, जंहिंमें ताहिर मज़ारी साहब ॾाढो सुठो असांजो जेको आहे रिसर्चर आहे, स्कॉलर आहे, टीचर आहे, जेको सऊदी अरबिया में आहे, उहो इस्लामिक यूनिवर्सिटी जो प्रोफेसर हो, पोइ हुते सेटल थी, उन बि असांखे जॉइन कयो हुयो। अमर लगारी साहब असां सां गॾु आहे, असांजा सुठा स्टूडेंट, एक्स स्टूडेंट पर सुठा माण्हू आहिनि। सिंधियार मेमण, अमानुल्ला साहब, अजब लाशारी साहब, पीर फैसल आहे, गोहर मेमण साहब असांखे जॉइन कयो आहे, असां गोहर मेमण खां सेशन कराए सघूं था। ईअं काफ़ी असांजा दोस्त आहिनि जेके असांखे ॿुधनि था पिया ऐं इंट्रस्ट वठनि था पिया उन्हनि जी कंहिं न कंहिं हवाले सां पंहिंजे सब्जेक्ट ते गिर पाए, बल्कि इहे जेके कॉमन सब्जेक्ट्स आहिनि, जेके क्रिटिकल थियरीज़ आहिनि, उन्हनि ते उन्हनि जी हिकिड़ी अप्रोच आहे। असां उन्हनि खे वक़्तनि खां वक़्तनि ॿुधण जी कोशिशि कंदासीं, पर डेफिनेटली हिकिड़ियूं ॾुखियायूं ईंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं असां फिज़िकल प्रोग्राम कंदा आहियूं बि मौसम जी ख़राबी जे करे या ॿियनि सबबनि जे करे उहे असांखे जॉइन कंदा आहिनि। DK माली असांजो एडवोकेट आहे, ॾाढो सुठो, उन मीरपुर ख़ास में जॉइन कयो आहे। असां बि मीरपुर ख़ास में वेठा आहियूं। DK माली साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। दिनेश दयाल सहराई साहब खां असां राग ॿुधी सघूं था। असांखे मुख़्तियार साहब बि जॉइन करे चुका आहिनि। तुफैल चांडे साहब खां असां पोस्ट कॉलोनियल स्टडीज़ ते थियरी ते असां जेको सेशन वठी सघूं था। ईअं काफ़ी दोस्तनि खे असां ॿुधी सघूं था, सेशन वठी सघूं था। काफ़ी दोस्त असांखे ॿुधनि पिया। उन्हनि जे लाइ असां हिकु दफ़ो वरी माज़रत कयूं था त ही सेशन जंहिंमें असां घणो कुझु सिखण जी कोशिशि कई, असां सिखूं हा, पर छो त डेफिनेटली स्पीकर सां जॾहिं मसइलो थिए थो पोइ सॼियूं शयूं जेके उहो सिस्टम आउट ऑफ कंट्रोल थी थियूं वञनि, उनजे करे मसइलो थियो। अमर लगारी साहब चयो, आई मिस्ड मेजर पार्ट ऑफ द लाइव टॉक ड्यू टू इंटरनेट डिस्कनेक्शन। GM लाड़िक साहब बि साॻी ॻाल्हि कई आहे त हू सिर्फ़ु इंटरनेट जे करे असांखे वक़्ती तौर ते जॉइन न करे सघियो आहे। इंटरनेट डेफिनेटली प्रॉब्लम आहे सभिनी जे लाइ, उनजे करे असां सभिनी सां माज़रत कयूं था। असां सम्झूं था त असांजो इहो टेम्पर, असांजो इहो हिकिड़ो वे ऑफ लर्निंग, असांजो जेको पॉज़िटिव अप्रोच आहे उहा असांखे सपोर्ट कंदी। असां अॻिते शयुनि खे वरी खणी ईंदासीं। होपफुली असांखे उमेदु आहे त असां इहो साॻियो सेशन वरी करे रखी सघंदासीं ऐं स्पीकर्स बि कोशिशि करे साॻिया बि या ॿिया बि घुराए सघूं था त इहो सिलसिलो असांजो जारी रहंदो। नेक्स्ट सेशन ते मां तव्हां खां इजाज़त वठंदुसि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां असां गॾु रहियो। जेके दोस्त असांखे नाले वठण खां रहिजी विया आहिनि, काफ़ी दोस्त, उस्ताद गुलसन सेठार असांखे ॿुधाए पियो, ज़फ़र अली लाशारी, उस्मान थईन, इलाही दोस्तनि जो नालो वठणु मुंहिंजे लाइ पॉसिबल कोन्हे, उन्हनि जो नालो कोन थो वठी सघिजे। अनिल आज़ाद बोर्ड आहे, उन्हनि खे बि उन खां पहिरें मां साईं अज़हर नूनारी साहब जो शुक्रियो अदा कंदुसि, उन्हनि जा लख थोरा। डॉक्टर शेर मेरानी साहब असांखे जॉइन कयो ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं, उनजा बि लख थोरा। असांखे फ़ख़्रु आहे असांजे दोस्तनि ते। अकबर साहब मुसलसल ॿुधंदो ऐं सुवाल कंदो रहियो। तुफैल चांडे साहब, असदुल्ला लाशारी साहब, हारून शाह इस्लामिक यूनिवर्सिटी जो असांजो स्टूडेंट आहे जेको क्रिटिकल थियरीज़ ते कमु करे पियो, उन हवाले सां बि थिए पियो। मूंखे लॻे पियो त शेर साहब लिखे पियो अॼु इंटरनेट काफ़ी डिस्टर्ब कयो। डेफिनेटली मूंखे लॻे पियो त सॼी सिंध में साॻी सूरत हाल आहे, उनजे करे शायदि असां उनजो शिकार थिया आहियूं। बहरहाल असां इन्हनि ॾुखियाईनि जे करे पंहिंजो कमु कोन छॾींदासीं। पंहिंजो सिखण वारो इहो तसलसल या तनक़ीदी नुक़्ते नज़र, सिखण वारो तसलसल असां जारी रखंदासीं। कोशिशि कंदासीं बेसिक खे सम्झण खां पोइ असां अदब ते उनजी एप्लीकेशन या इतलाक़ खे खणी अचूं, लिखत वारी सूरत में, ॻाल्हाइण वारी सूरत में, उहो असांजे लाइ फ्रूटफुल रहंदो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। तव्हां सबर सां ॿुधो, पार्टिसिपेट कयो ऐं सुवाल कया। उमेदु आहे त अॻे सेशन में इहे मसइला पेश कोन ईंदा, वरी गॾु थींदासीं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। जीअं लतीफ़ साईं जी धरती, जीअं आलम इंसानियत, जंहिंजे लाइ असीं सभु